वलितुकमिलुल इद्दत वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। वइज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिह। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से मोहब्बत से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बे नंबर सिपारे सूरतुल बकरा मा अहन यारो जेकी आयतूं तिलावत कयम। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला जल जलालहू ईमान वारनि बाननि सां ख़िताब करणु फरमायो आहे। अल्लाह जे कुरान खां पुछो ए रब जा कुरान होए ईमान वारा बाना कहिड़ा। अल्लाह फरमायो मुंहिंजा जानब नबी ओ मुंहिंजा दिलबर नबी ओ मुंहिंजा सुण नबी जे पुछा कनई ईमान वारा बाना कहिड़ा। मुंहिंजा नबी पो कुरान पढ़ी ॿुधाए जान टे निशानियूं जिन में हुजनि उहे ईमान वारा आहिनि। साईं उहे कहिड़ियूं निशानियूं? वरी अनफाल सूरत जे मुंड में चई मुंहिंजा नबी पहिरीं निशानिया इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह। ॾाढी सुभान अल्लाह।
ए मुंहिंजा दिलबर नबी पहिरीं निशानी आहे मुझे बानन जे दिल जे अंदर कुलूबन जे अंदर मां अल्लाह जो खौफ हुंदो आहे। मुझा बाना जमींदार खां सरमाएदार खां बादशाह खां शहनशाह खां कबरन खां काठन खां मुझा बाना डजंदा डिजंदा त इन्नी अखाफुल्लाह खौफ हुंदुन तमा अल्लाह जो। ए मुंहिंजा सोना नबी जे पहिरीं निशानी मुंहिंजे बानन में इहा मिली पवई चइजान इहा ईमान वारा अॻोते रब जो क़ुरान जे तो मुंहिंजा नबी बि निशानी इहा मुंहिंजे बानन जी या वजलत कुलूबुहुम वैज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना। ए मुंहिंजा जानब नबी बि निशानी मुंहिंजे बानन जी आहे मुंहिंजे बानन खे जे टेम ते मुझे बानन या बानन जे आलो मां रहमत वारे कुरान जूं आयतूं पढ़ियूं वेंदियूं मुझे बानन जो ईमान वधंदो वेंदो। चवंदा कुरान जे मौजूदा पोइ शायरी के ॿुधूं बैत के ॿुधूं कसीदा के ॿुधूं दोहिड़ा के ॿुधूं। अल्लाह फरमायो मुंहिंजा सोना नबी मुझे बानन जी टी निशानी मोमिनन जी आहे वाला रब्बिहिम यतवक्कलून। कुरान थो चे मुंहिंजा नबी बि मुंहिंजे मोमिन बानन ऐं बानियाणिन जी निशानी आहे उन्हनि जी तवकल मां अल्लाह जे ज़ात हूंदी आहे। अल्लाह फरमायो मुंहिंजा जानब नबी इहे टे निशानियूं ॾिसण में अचनि चइजा इहे ईमान वारा हाणे ही मां अल्लाह ख़िताब बि इन्हनि सां कयो आहे। कुरान अज़ीम में फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम। ए ईमान वारो मां अल्लाह तहां जे मथा रोज़ा फर्ज़ कया। ईमान वारन जे मथा रोज़ा रब सही फरमाए तो फर्ज कया तुम अगदे फरमाई मुंहिंजा जानब नबी चे जान तमा अल्लाह चढ़ो रोज़ा तहां ते फर्ज न कया अॻियां जेके इंसान हा पैगंबरन जूं क़ौमूं हुयूं मां अल्लाह रोज़ा उन्हनि जे मथां भी फर्ज कया हा। नूह अलैहिस्सलाम जी उम्मत जे मथा 12 महीना रोज़ा फर्ज हा। ईसा पैगंबर जे उम्मत जे मथा 6 महीना रोज़ा फर्ज हा। अल्लाह फरमायो मुंहिंजा जानब नबी चे जान उन्हनि जे रोज़न में फ़र्क हो। बनी इसराइलन वारन जो रोज़े में ॻाल्हाइणो भी बंद हो। हाजे भुल मिशे खाई आओ रोज़ो ख़त्म आओ। अल्लाह फरमायो मुंहिंजा सोना नबी तुझे उम्मत के ॻाल्हाइण जी इजाज़त आहे पर जलां फलां न ॻाल्हाए। दिल आज़ाईंदड़ तुझी उम्मत अल्फाज न कढे मां अल्लाह ओहो ही रोज़े जो सवाब ॾींदो मां। ॻाल्हाए पर जलां फलां न ॻाल्हाए जे हिन वक़्तु ॻाल्हायो थो वञे। रमज़ान जा रोज़ा मामूली न आहिनि। महीनो बि अज़मत ऐं रहमतुनि वारो रोज़ा बि रहमतुनि ऐं बरकतुनि वारा।
वो दोस्त बुधाए पियो तो मुके ब्लड प्रेशर जी बीमारी ही डाढ़ा इलाज करायो ये गोरियों का रमजान जो चंड डिठुम साईं खैर सा रात मुके दोस्त बुधायो 7 रोज़े ते 8 रोज़ रात पवंदो इन रोज़न रखण जे बरकत जे करे मुझे ब्लड प्रेशर जी बीमारी खत्म थी वई है। अल्लाह फरमायो मुंजा सोहना नबी हर उम्मत के मां अल्लाह को न को महीनू दई राजी कयो आ पर मुंजा सोहना नबी तुझे महीने जो शान अन्य मथे अचो तो महीने की अजमत भी समझाया के केड़ो महीनू नहीं के केड़ो महीनू पर नबी के चो रमजान नहीं रमजान माना रिम्स मान तलवा रिम्स जो मतलब माना है साड़न जलायन। अल्लाह फरमायो मुंजा सोना नबी तुझे उम्मत में मर्दन औरतों नंढा वड्डा पोढ़ा जवान अरब अजमी जे माहे रमजान मुबारक जा रोजा रखिया उन्हनि जा अगला गुनाह मां इएं साड़ाए छॾींदुमि ॼणो कया ई न थन। उन्हीं महीने जा ओहो महीनो आहे तेला मुझे सोने नबी फरमायो जने रमजान मुबारक जो महीनो इंदो आहे मुझे सोने नबी फरमायो जरे रमजान जो महीनो इंदो आहे अल्लाह ताला रमजान जे इज्जत जे खातिर 7 आसमानन जा दरवाजा खोलाए छॾींदो आहे। ॾाढे सुभान अल्लाह त चयो दिल चवे पी मां खुली तकीड़ क्या ओहे मलाइक था चवन मुंजा अल्लाह ही 7 आसमान जा दरवाजा घणे वक्त जे ला खुलियल हूंदा मलाइको शवाल जे चंड ॾिसण ताईं। मुझे नबी फरमायो जॾहिं रमजान जो महीनो ईंदो आहे अल्लाह ताला रमजान जे इज्जत जे ख़ातिर 8 दर जन्नत जा खोलाए छॾींदो आहे। मलाइक था चवन अल्लाह केतिरे वक्त जे ला खुलियल हूंदा मलाइको शवाल जे चंड ॾिसण ताईं। मुझे नबी फरमायो जॾहिं रमजान जो महीनो ईंदो आहे अल्लाह ताला रमजान जे इज्जत करण जे ख़ातिर मालिक मलाइक खे चवंदो आहे मालिक जहन्नम जा 7 तबका बंदि कर हेडा जन्नत जा 8 दरवाजा चो खोलियो था वञनि हेडा जन्म जा 7 तबका चो बंद था थियण। अल्लाह फरमाईंदो आहे मलाइको वञो जन्म जूं संघरूं जंजीरूं खणी दुनिया जे तख्ते ते लहो नंढा वॾा सरकश शैतान वञी कैद करे समुंड जे तरे में हणो 11 महीना मुझे बानन खे चोरे हिननि शरीरन गिला जेड़ा गुनाह कराया धाड़े जेड़ा गुनाह कराया चोरी जेड़ा गुनाह कराया व्याज जेड़ा गुनाह कराया अबे मां जे नाफरमानी जेड़ा गुनाह कराया हानी मां अल्लाह इन बाने जे करतूतन जे करे 11 महीना बानन खां मां नाराज होम हानी मां अल्लाह पंजे बानन खे परचण वारे महीने जो चंडो भारे ॾिनो आहे। इहो जो रमजान जो महीनो आहे सरकश शैतान अल्लाह कैद कराईंदो आहे। पाण फरमायो मुंहिंजे नबी फरमायो जॾहिं रमजान जो महीनो ईंदो आहे जन्नत जे अंदर मसीरा नाले जो हवा घुली पवंदी आहे उन हवा जे लॻण जे करे जन्नत जे हीअं वणनि जा पना ई पता हीअं लुॾी थड़की था वञनि जन्नत जे वणनि जा पन पता चो
थड़की वींदान सुरीला आवाज निकरंदान जन्नत जे दरन जा कुंडा कुरफ लुडो था वञन जन्नत जे बाला खानन जे दरन ते निकरी जन्नत जो होरो थू चवन रिजवान अज केड़ी रात शा मंजर जन्नत मिया रिजवान तो ते जन्नत जो होरो अज माह रमजान मुबारक जी पेही रात चो रमजान जो महीनो आ एडी रहमत चो अल्लाह जी आमा एडी बरकत चो अल्लाह जी आमा मुझे पैगंबर फरमायो मुझे उम्मत के नाहे खबर रमजान जे शान जी रमजान जे मकाम जी रमजान जे अजमत जी आज खबर हो जे हाँ मुझे नबी फरमायो जे मुझे उम्मत के रमजान जे शान जी खबर हो जे हाँ रमजान जे मकाम जी खबर हो जे हाँ मुझी उम्मत में नंढा वड़ा मर्द औरतूं रात यारी मालिक जे दर ते रोई रब के चवन हा मुंजा रब ना है जरूरत मुहर्रम जी ना है जरूरत सफर जी ना है जरूरत रब्बिल जी ना है जरूरत रजब जी ना है जरूरत शौबान जी ना है जरूरत शवाल जी ना है जरूरत जुल्कात जुल्हज जी 12 महीना रमजान ही रमजान हो जे जो रमजान जो महीनो आ फरमायो रमजान जो पेयूं डहाको रहमत विचूं डहाको मगफरत जो डहाको आखिरी डहाको जन्नम जे बाह का आजादी जो डहाको काब नाले साहबी पैगंबर तो फरमाए काब जी अल्लाह जा रसूल काब मां मोहम्मद जो नूरान तवारो मंबर ओरे क्यों साहबी तो फरमाए रसूलुल्लाह जो नंबर मुबारक जो ओरे कयो पेरे डाके ते रहमत वारो कदम मुबारक रखियो डाढे फरमायो आमीन बे डाके ते कदम रखियो वरी फरमायो आमीन ते डाके ते कदम रखियो वरी फरमायो आमीन साबिता जो अल्लाह जा रसूल ओ नबियन जा सरदार नबियन जा पगदार साईं अगु भी इन मंबर ते चढ़ाओ कढ़े तवा बुलंद आमा आवाज ते दफा आमीन चया अज छा सबब तो सुने मोहम्मद रबी करीम ते दफा आमीन जा अल्फाज चया मुझे पाक नबी फरमायो साहब जरे मां मोहम्मद रबी करीम पेहे डाके ते कदम रखम आसमान में वही जिब्राइल आयो उन चयो जानब नबी ओ वज़ुहा जे चेहरे वारा सजन अलम नशरा जे सीने वारा महबूब अल्लाह माखे मुकोवा मुझा जमाल वारा नबी ओ मूडे वडे दर्जे वारा नबी रब थो चे मुझा नबी ओ मानू भी शल बर्बाद थे ओ मानू भी शल तबाह थे मां खुदा जे रहमत खाऊं परे हो जे बाने जे जिंदगी में रमजान जो महीनो आयो ऐ रमजान जो कदर न कई यो मानू सही तबाह थे पाण फरमायो जिब्रील बदवा चई मां मोहम्मद रबी आमीन चई बेडा के ते कदम मुबारक रखम आसमान में वही जिब्राइल आयो उन चयो मुझा जान बनबी ओ मानू भी शल तबाह थे बर्बाद थे जे मानू जियारो तो मोहम्मद जो इस्म मुबारक अचे मुजम्मिल अचे मुदस्सिर अचे मोहम्मद अचे महमूद अचे हाशमी अचे कुरैशी अचे अरबी अचे दाइन अचे शाफिन अचे माहिन अचे नज़ीर अचे बशीर अचे पैगंबर अचे तू उन मानू जे आलो तो मोहम्मद जो इस्म मुबारक अचे वो भी ताजे मथा दरूद न पढ़े जिब्राइल बदवा ॾिनी मोहम्मद फरमायो तमा आमीन चयो में
टे डाके ते कदम रखम वरी वही जिब्राइल आयो उन जो अल्लाह जा रसूल ओ मानू भी शल तबाह थे बर्बाद थे जेके अल्लाह ताला अबे अम्मा जी दौलत दिनी आ अबे अम्मा कुरान पजे मंजिल ते पुगा पो भी अबे अम्मा के रंजाइंदो रहे ओ मानू भी शल तबाह हो जे खुदा जे रहमत खाऊं परे हो जे मां मोहम्मद रबी आमीन चई इन्हें टिनी शख्सन के जिब्राइल अमीन बददुआ दिनी नबी आमीन चई दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज हे रमजान जो ओ चो महीनो आ एडी चो खुदा जी रहमत आमा पर फरमायूं जडे रमजान जो महीनो ईंदो आ अल्लाह ताला मलाइकन के चोंदो आ मलाइको जी मुंजा रब अज लही वणो दुनिया जे तख्ते ते दरंदड़ हिन दुनिया जे जमीन ते लहो मलाइको लिखो मुझे बानन जा अमल अल्लाह तुझा बाना नफल जे सूरत में डिठा से छा लिखो मलाइको रब नफल पढ़ियो त नफल लिखियो से अल्लाह फरमायो मां पंजे बानन के परचण वारे महीने जो चंडो भारे दिनो आ तानू नफल पढ़न तवा फर्ज जो सवाब लिखो ना सुभान अल्लाह ता जो मुझा रब जे बाना फर्ज पढ़न अल्लाह फरमायो मलाइको जे बाना फर्ज पढ़न त 70 फर्ज दफ्तर में सवाब जा लिखोन उम्रे जे इरादे सा बाना निकरन हज जो सवाब दफ्तर में लिखोन एक जुमू रमजान में पढ़न 70 जुमा जो दफ्तरन में लिखोन इहो चो रमजान जो महीनो आ एडे शान वारो महीनो आ वरी सहरी जे टाइम ते भी चो मलाइक था चन रब के इल्म मलाइक था चोन अल्लाह लही व्यासी दुनिया जे तख्ते ते बानियूं ऐं बाना तुंजा ध्यान हिकड़ा तिलावत कुरान जी था कन हिकड़ा जिक्र जूं तस्बीहूं पिया पढ़न तुंजू बानियूं रध बचा जे कम में मशगूल हन अल्लाह फरमायो रद बचा जे कम में मशगूल हन पर ता लिखो मुझे बानन इबादत कई मुंजा रब ओहे भी तुंजा बाना डिठा से जेके माह रमजान मुबारक जाओ रोजा रखी पंजे बिस्तरन ते आरामी हन छा लिखूं अल्लाह फरमाए न जिन डराए गान न विंदी लिखो मलाइको रोजा रखी सुतान या भी लिखो इबादत जो सवाब रोजेदार जी निंड भी इबादत खाणो भी इबादत पीणो भी इबादत डाडे सुभान अल्लाह जो इहो रमजान जो महीनो आ अल्लाह फरमायो मुंजा सोहणा नबी जे तो मोहम्मद जो शान बाला जे शहर में नबी जमे शहर जो शान उतम ए मुंजा सोना नबी हिजरत करे मदीने में आए मदीने जो शहर शान बाला ए मुंजा सोना नबी अयूब अंसारी जे घर में मेहमान थे अयूब जे घर जी इज्जत बाला अरकम साहबी जे घर में मां रहमत वारे कुरान जा सबक पढ़ाई अरकम जो घर बाला ए मुंजा सोना नबी जे सिद्दीक जे न्याणी सा निकाह कई त सिद्दीक जो घर बाला उमर जी न्याणी सुभान अल्लाह ता जो उमर जे न्याणी सा निकाह कई उमर फारूक जो घर बाला ए मुंजा सोना नबी जेको महीनो दिनो मां उनी महीने जो भी शान बाला जेको कुरान दिनो मां कुरान जो भी शान बाला हर चीज नबी के अल्लाह से अणघुरी चवता कई अणघुरी अता थी हर चीज डाडे सुभान अल्लाह ता जो जे ओहो मुंजो नबी
एडे मकाम वारो अल्लाह फरमायो मुंजा सोना नबी जेडो शान वारो है एडा शान वारा सोहराद नाम है जेडो शान वारो है एडा शान वारा न्याणा नाम है जेडो शान वारो है एडू शान वारियूं राणियूं ॾिनियूं मां जेडो शान वारो है एडू शान वारियूं न्याणियूं ॾिनियूं मां जेडो शान वारो है एडी शान वारी रात ॾिनी मां जेडो शान वारो है एडो शान वारो शहर ॾिनो मां जेडो शान वारो है एडो शान वारो कुरान ॾिनो मां जेडो शान वारो है एडो शान वारो रमजान ॾिनो मां जेडो शान है त शान वारियूं शयूं मिलियूं आहिनि ॾाढे त सुभान अल्लाह चओ मुंहिंजो सोणो नबी एडे चो मकाम वारो शहर भी अल्लाह रमजान जो महीनो चूंडे चो नबी खे ॾिनो रात ॾींहं जंहिं महीने में रब जी रहमत जो वसे थी सुभान अल्लाह त चओ अॼु रहमत वारे ॾहाके जी आख़िरी रात आहे सुभाणे खां मग़फ़रत जो ॾहाको शुरू अथव हे ओहो चो महीनो आहे अल्लाह फरमायो मुंजा सोना नबी उम्मत के नबुवत वारी जुबान मां ऐलान करे चवीन ओहो रमजान जो महीनो ॾिनो थमान जेको महीनन जो भी सरदार आहे छो त हिन महीने में रहमत वारो चो कुरान नाज़िल थियो हिन रमजान जे महीने में वाक़या काफ़ी आहिनि रमजान ईअं ना है 17 रमजान अम्मा आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जी जो वफ़ात 17 रमजान जंगे बदर भी आ वरी रमजान जे महीने में मक्के जी फतह आ सुभान अल्लाह त चओ रमजान जे महीने में मुझे मुर्शिद हैदर करार जी एक ही रोजे ते शहादत वरी रमजान जे महीने में लैलतुल क़द्र जी रात भी आ चो रमजान जे महीने में एडा जो हिन महीने में मकाम हन एडी हिन महीने जी अजमत ओ महीनो आ जिब्रील मुबारक थोड़े मुंजा सोना नबी ता के मुबारक जिब्रील छाजी मुबारक जिब्रील तो जे मुंजा सोना नबी माखे तमन्ना हुई माखे तमन्ना ही मां तो मोहम्मद जे ज़बान में कुरान बुधा हाणे उहो महीनो आयो आ जो हर 27 रमजान जी रात जेका शान वारी रात बरकतन वारी रात आखिरी ढाके में एक ही रोजे में जिब्रील अमीन रब जा सलाम खणी मुझे हबीब दे इंदो हो कहे रमजान में अल्लाह जो कुरान मुकम्मल सुनू मुहम्मद पढ़ंदो हो त करे जिब्राइल पढ़ंदो हो कदे जिब्रील जे ज़बान मां नबी कुरान बुधे कदे नबी जे ज़बान मुबारक मां जिब्रील अची कुरान बुधंदो ए ओहो महीनो अल्लाह फरमायो मुंजा सोना नबी जे जान मां अल्लाह ताज मथा रमजान मुबारक जा रोजा फर्ज कयान छा जा रोजा रमजान जा रोजा मां तहां जे मथा फर्ज कया पर अज्ञान उम्मतुन जे रोजन में फर्क आ तुझे भी रोजे में फर्क अज्ञान उम्मतुन जो रोजे में गालाण बंदा मां बी गेर में तकीड़ा बियो कया या गेरूं लगन जो हित डाडे सुभान अल्लाह द चओ लाउड अल्हम्दुलिल्लाह भला घटी रंग जी यो डाडे त चओ सुभान अल्लाह अज्ञन उम्मतुन जे रोजे में आई हिन उम्मत जे रोजे में फर्क आ दिल चेती कुछ मसलन ते बगालाए जी बेबी मरियम इमरान जी चौन्याणिया हन्ना जी चौन्याणिया बीबी हन्ना इमरान जी घरवारिया इमरान बैतुल मुक़द्दस जो इमाम
बीबी हन्ना के औलाद न पियो थे। मुफ्ता रशदुल्लाह जे अंदर वाक़ियो इंदो वा तफसीरन में। बीबी हन्ना एक वण वटा गुज़र कयो, नजर करे वण ते पखिया पंजे बच्चन के चुंब जे जरिए पियो चुगाए। इते बीबी हन्ना थी चैनी नजर तुलक मा ए अल्लाह मां इमरान जी घरवारी बीबी हन्ना नजर थी कया। अल्लाह ला पखिया के बच्चा नहीं, पखिन का इंसान जो शान बाला, जिन्नन का इंसान जो शान बाला, समा का इंसान जो शान बाला, अर्ज का इंसान जो शान बाला, शम्स का इंसान जो शान बाला, कमर का इंसान जो शान बाला। इन पखिया के बच्चा नहीं, अल्लाह मां जी उम्मीद पूरी कर। नजर थी कयामा इमरान जी घरवारी हन्ना, अल्लाह मां के बच्चे जी दौलत सा नवाज। नजर थी कया अगर मां के बच्चो जायो त मां हन्ना तुझे घर जे हवाले कंदी मास, तुझे घर जी खिदमत कंदो। मां या दुआ घुरिया पुट जे जाए ते न्याणी चो जमी पई। बीबी हन्ना कपड़े में वेढ़े उन वक्त बैतुल मुक़द्दस जो इमाम हो हजरत ज़करिया जमायत में खणी चेमुन बास बासी ही अल्लाह मुखे औलाद ॾींदो ऐं अल्लाह जे दर जो खिदमतगार बणाईंदीमांसि। मां त तहां ॾे खणी आई हां, न्याणीअ केरु पालना करे अचो त कुणा विझो। 39 ॼणा टोटल कुणा विझो। अल्लाह फरमायो मां हर कुणे जे अंदर लिखरायम या ज़करिया। ज़करिया राज रबूबियत जो ॾिसो छो त हजरत बीबी अशिया उहा वरी हन्ना जी भेण हुई। बीबी मरियम जी मासी हजरत ज़करिया जे घर में ही। कुणन में ज़करिया जो नालो भला हीअं था कयूं, जिन कलमन सा तौरे तो था लिखूं उहे कलम खणी पाक कलम पानी में था विझूं। जंहिंजो कलम वही हलियो, जंहिंजो कलम वही हलियो हिन औरत के ओह न्याणीअ खे पालना कंदो। कलम जो पानी में विधूं त जेके 39 ॼणा 38 अंजा कलम बिही विया। ज़करिया जो कलम वही हलियो। ज़करिया बीबी मरियम के खणी घर मासीअ जे हवाले कई। नासी थी चे ज़करिया केड़ो नालो अचे वनी, सम्मई तो मरियम। ॾाढे सुभान अल्लाह चयो चेहिया मरियम। अल्लाह फरमायो हन्ना हन्ना रोए जाना त मुखे पुट जमे हा। न्याणी माखे जमी पई। दुनिया जे हज़ारनि लखन पुटन खां भी तुझे न्याणीअ जो शान मथे आ। बीबी हन्ना उहा चो इमरान जी घरवारी हाणे बीबी मरियम जी पालिया ज़करिया पैगंबर थो करे। बीबी मरियम जॾहिं वॾड़ी थी बाबा ज़करिया मुखे अम्मा अल्लाह जे घर जे हवाले करे वई ही। मुखे मस्जिद बैतुल मुक़द्दस जे भरसां अलग कमरो माड़ी ठहराए दे त मां खुदा जी इबादत में हो जा। अलग माड़ी ठहराए दे। ज़करिया अलैहिस्सलाम जे घर में जेको ताम पानी चढ़ंदो हो ओह पाण वञी ॾेई ईंदो। एक दफे ज़करिया अलैहिस्सलाम सफर ते निकतो। पैगंबरा खुदा जो सफर ते निकतो। उते बीबी मरियम चंद ॾींहंनि खां पोइ याद आई। बीबी मरियम के मानी पहुंचाईंदो हा, पानी पहुंचाईंदो हा। अकेली न्याणी कमरे में अल्लाह जे हवाले आओ। उतई सवारी के भजाई हजरत ज़करिया कुरान जे तो कुल्लमा।
दखल अलैहा ज़करियल मेहराब। ॾाढे सुभान अल्लाह चयो। वड़े कुरान तुंहिंजा लफ़्ज़, वाह कुरान तुंहिंजा लफ़्ज़। ज़करिया अलैहिस्सलाम आयो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मेहराब। यकदम 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 घर न वियो, माड़ी ते पियो चढ़े। चंद ॾींहं थी या मरियम बची न हूंदी। कुरान थो चवे बची क्या न हूंदी। मल्लाहुल मौला फल्लहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सब। कुरान थो चए ज़करिया तोते तवकल नाहे जो बचंदी। कुरान चए तो कुल्लमा, दिल चे थी अॼु मां कुरान पढ़ा। ॾाढे सुभान अल्लाह चओ। कुरान चए तो ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं बीबी मरियम जे कमरे में दाख़िल थियो, ॾकंदड़ हथनि सां तालो जो लाथे त कुरान थो चए बीबी मरियम मुसले ते आ चवे पई सुभान। ॾाढे 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 सुभान। रब जी तारीफ़ पई करे सुभान रब्बियल आला। अल्लाह तुंहिंजी ज़ात सुभान अल्लाह थियो आला। कुरान थो चए ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं बीबी मरियम जे कमरे में पहिरियों कदम रखई, कुरान थो चए वजद इंदहा रिज़्क़ा। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। मथे ते पैगंबर खे हथ अची विया। गैब जो इल्म हुजे ज़ात ज़करिया अलैहिस्सलाम के मथे ते हथ अचनि। हा बीबी मरियम जे बारे में मुंहिंजा कहिड़ा ख्याल हीअ न्याणी वेचारी मुसले ते वेठी आ पर घर मेवन सां भरियो पियो अथसि। कुरान पोइ छा थियो? पढ़ा कुरान अॻिते अञा कुरान ॿुधाए थो। पढ़ा कुरान ॻाल्हाई नथा यार। कुरान तो चए ज़करिया अलैहिस्सलाम शशदर थियो, परेशान थी मरियम के तो चए काल या मरियम अन्ना लकी हाज़ा। बड़े कुरान तुंहिंजा लफ़्ज़ सुभान अल्लाह त चओ। बीबी मरियम रे निहारे काल, काल अमर जो सिगो आहे। काल माना चयो। केर थो चए? केर थो चए? ज़करिया। काल या मरियम अन्ना लकी हाज़ा। ए मरियम चाबी मूं वटि तालो, ही तो वटि ही माल किथां आया? हेॾा जो मेवा पिया। मां तहां खां तो पुछा हो त नबी पर गैब जो इल्म न अथसि न साईं। जे ख़बर हुजे सा त पुछे सा। इहा भी तौहीद अथव त पैगंबरनि खे भी ख़बर न आहे। आहे काल या सुभान अल्लाह नथा चओ। मां कुरान पढ़ी तहांजा ठकाव कढंदुसि। काल या मरियम अन्ना लकी हाज़ा। ए मरियम चाबी मां वटि गैर मर्द तुझे कमरे में भी न अचे। मरियम तो वटि ही मेवा कयांदा। बीबी मरियम थी बीबी हज़रत ज़करिया के चे बीबी मरियम बाबा माते कावड़ न कर, मेवन ते नजर कर, इन्हनि जी मुंद आहे पोइ मां सां ॻाल्हा। पाण हिकु हिकिड़ो मेवो खयो पियो ॾिसे। मरियम हिन मेवे जी अञा मुदत कान्हे। भला बाबा हुन जी मुंद आहे, हिन मेवे जी अञा मुदत कान्हे। के बाबो तो के सवाल जो जवाब मिलियो किया? के बाजे गैरन जे दर ते वञा
या को गैर मुझे कमरे में अचे हा तब मुंदवारा मेवा आने हा ये बातों माँ के विसारो माँ पंजे खाल कई मालिक के सदक़यम अल्लाहु ज़करिया है तू रज़ाक़ अल्लाहु मखलूका तू खालिक ए अल्लाह माँ के विसारो अब्बा पो कमरे जी छत चीर जी वई वजद इंदहा रिज़्क़ा हे तो जे काल या मरियम अन्ना लकी हाजा मरियम थी जे कालत हुआ मिन इंदिल्लाह ये अब्बा उन्हीं दिना और रब तो विसारियो हुन मुखे न विसारियो ॾाढे त चयो सुभान अल्लाह एड़े मालिक ऐं ख़ालिक खे याद कयो एड़े जी बंदगी कर अल्लाह वारो थियणो सोलो वापर को थे बेटा दड़ी चेतो शिकारी शिकार जू पिरह पचारू कन किन मारियो किन मारायो के अजाई वठो वठो कन अल्लाह मिलियो तन जिन संझई सुवर मारियो सुवर जी मुराद अथवा नफ्स अल्लाह उन्हनि के मिलियो जिन संझे ये कम टोटल छड़े ला तवक्कल इन्हीं के चइबो ॾाढे त चयो सुभान अल्लाह वरी अन्या बीबी मरियम ते कुरान थो जे इम्तिहान आयो बीबी मरियम मुसल्ले ते अल्लाह जे बंदगी मिया सलाम और आए त मर्द जे सूरत में जिब्राइल बीठला जिब्राइल अलैहि सलाम बीबी मरियम छिरके जी वई मुझे कमरे में सवाए बाबा ज़करिया जे बियो कोई भी न जे तू केर आहे बीबी मरियम के तो हजरत जिब्राइल चे मरियम गलती न कर मां अल्लाह जो मलाइक जिब्राइल है जिब्राइल किया आए चे मरियम जो अल्लाह जो फैसलो थियो वा अल्लाह सी तो के एक पाकीज़ा बार जी बिशारत थो दे बीबी मरियम का दाह निकती अल्लाह मां कुआर पजे हालत में हाँ किया मां के बच्चो जमंदो अल्लाह फरमायो मरियम आदम ही हवा ते नजर कर मां रब जी ताकत जरे बीबी मरियम पाकीज़ा बार जी रब बिशारत ॾिनी ज़करिया अलैहिस्सलाम पोहड़ो थियो यूसुफ नजारत ड्यूटी लगायूं त हाणे मरियम के मानी तू ॾई आ बीबी मरियम जो पेट गोरो थींदो वियो जने पेट कुछ वधी आयो त यूसुफ नजारा सजी रात निढ न कई बीबी मरियम पाक औरत पेट ही मुके समझ में गाल न थी अचे एक दफे मानी खणी यो त बीबी मरियम के इशारे में चई जे भेण मरियम माहिकड़े मसले में मुदल हाँ बिना बिज छटण जे बिना पानी ॾियण जे सावास ला कीअं पैदा थींदा समझी वई बीबी मरियम यूसुफ नजार के थी चवे अदा यूसुफ नजार बिना बेअमा जे अल्लाह आदम हवा के पैदा करने ते कादरा हो खुदा सावास ला भी पैदा करने ते कादरा यूसुफ नजार समझी यो ही राज रबू भी थियो रब पाण जाने हाणे उहो ट्रई में आयो बीबी मरियम जे अखिन मुबारकन में पानी आ अल्लाह हानी तुझे अमर में खे मां मनी अल्लाह पंजे मथा हिय मां सही
हालत इख्तियार कया। अल्लाह फरमायो मरियम रात जे टाइम ते बैतुल मुक़द्दस जी मारी छड़नी आ। बीबी मरियम बैतुल मुक़द्दस जी मारी छड़े शमेल पंधु करे बैतुल हम जे वादी में आई। वारी जो इलाइको आ पानी कोने खान ला का शे काने काले खजिया जे वण के टेक थी दे। अल्लाह फरमायो मरियम गणती न कर जे सजी दुनिया तुझी मुखालिफ थींदी तभी रहमान तुझो सजन हाँ। तू गणती न कर मुझी अमर सां तो जमे न मां जो वेठो यहाँ। बीबी मरियम काड़े खजे जे वणे के जो टेक ॾिनी अल्लाह जे अमर सां ई सौ पैगंबर जमी पियो। ये पुत्र के निहारे चुमियूं दे पई वरी कौम जो यादगीरो अचे त अखियुनि में पानी जा नार पया। अल्लाह फरमायो मरियम हाणे गणती न कर बच्चो खणी कौम ॾे रवानी थी। रब जे हाणे आऊं कौम ॾे वञा मूंखे पाक दामन औरत समझो इज्जत कन हाणे कि मां जो वेठो आहियां। तू वञ ॾे खुटकी वञ सुभान अल्लाह त चयो। जरी बच्चो खणी कौम ॾे आई कौम जा हौसला खता थिया। मसलो तेड़ो हो न साईं। कौम पेरियों पेरियों तानू बीबी मरियम अॻे आयो पढ़ा कुरान ॻाल्हाई नथा दुरूद शरीफ पढ़ो बुलंद। अॼु हाजी साहब जा मूंखे लफ़्ज़ यादि आया त मौलवी दुरूद पढ़ायो साह खयो वञे सुभान अल्लाह त चओ। हाजी मुमताज चवंदो आहे न मौलवी साहब चवंदा दुरूद पढ़ो पोइ साह खयो ॾाढे चओ सुभान अल्लाह। जरे बच्चो कौम ॾे खणी आई कुरान तो जे बीबी मरियम ने नजर करे पिया चोले या उख्त हारून मा कान अबू के मरा सौयू व मा कानत उम्मु की बगिया। मरियम मरियम न तुझो भाव अड़ो न तुझो पीउ अड़ो न तुझी अम्मा अड़ी तो ही बार कुआरप जी हालत में मु अर्ज रोजे जो पे कयो एन ट्रेम ते अल्लाह पियो मरियम के चवे मरियम तू न गाल्हाए जा तू चव तमा रोजे में यहाँ तुझो रोजे में गाल्हाण बंद। मसलो केडो आ पर रोजे में गाल्हाण जी इजाजत ना है। इशारा पई करे रोजो वही अल्लाह मां का सवाल था कन अल्लाह फरमायो फशारत इलई है न बार दे इशारो तू कर इशारो कई बार दे कालू कई फनु कल मन कान फिल महदी सबिया। ए मरियम ही किया गाल्हाई दो तादो जावल वरी मरियम मथे निहारो अल्लाह फरमायो मरियम गलती न कर 20 सालन वारो जान मा अल्लाह जे अमर सां गाल्हाइण ते कादर आहियां हिन ॿार खां भी गाल्हाइण ते माई कादर हां। इशारो तू कर गाल्हायांस मां उथ मुंहिंजा ईसा नबी वाइज कर पर 3 जुमला वधिक तकीड़ न कजा 3 ॻाल्हियूं बयान कर सही छा कया जे मुंहिंजी रबूबियत तुझी नबूवत तुझे अम्मा जी सदाकत। ईसा अलैहिस्सलाम तंजणन में आ कौम ये सवाल कयो वडो इम्तिहान है नवाब शाह राजा कोने गालायो इशारो कयो बार दे ईसा अलैहिस्सलाम तंजणन में अखियों ही खोले सुभान अल्लाह दा जो अखियों ही खोले माव दे ही करे निहारे ही कौम मुझी अम्मा का सवाल पई करे ही निहारे कौम दे कालनी
अब्दुल्ला मुझी अम्मा के वेठा चो मां के वेठा चो इब्नुल्लाह मुझी अम्मा रब जी घर वारी है खबरदार कालनी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया अज मां तव्हांजे मोहब्बत में पियो ॻाल्हायां मूं पंहिंजो वाइज़ अला किना कयो ॾाढे चओ सुभान शान त निहार दिल चे थी अज मां कुरान पढ़ा बस कुछ मसला भी बयान थियल काल इन्नी केर पियो ॻाल्हाए ईसा अलैहिस्सलाम कंहिंजे हुक्म सां हू नऊज़ बिल्लाह बीबी मरियम ते तहमत पिया बीबी मरियम रब जी घरवारी कुंवारप जी हालत में पाक दामन औरत बार जणे हुआ नऊज़ बिल्लाह बीबी मरियम के चवनि पिया रब जी घरवारी आ ईसा अल्लाह जो पुट ईसा अलैहिस्सलाम थी चवन सही छा चवा चवीन काल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया सुभान अल्लाह त चओ वाई सा पैगंबर तुंहिंजा लफ्ज़ जुमलो हिकु मां इब्नुल्लाह न मां अब्दुल्लाह आहियां सुभान अल्लाह त चओ अल्लाह जो पुट न मां अल्लाह जो बानू आहियां इन टाइम ते बियो अल्लाह बीबी मरियम खे चए बीबी मरियम तोखे ॻाल्हाइणो कोन्हे जो तूं रोज़े जी हालत में बीबी मरियम के अल्लाह ॻाल्हायो न मिसाल मां हिते बि ॾिनो ऐं अॻियनि उम्मतुनि में भुल में केरु खाई वियो छा में सुजाग वेठो आयो ॻाल्हि सची कयो यार सुजाग आयो न अॻियनि उम्मतुनि में भुल में केरु खाई वियो मूसा अलैहिस्सलाम ने बनी इसराइल खे जीअं सां भुल में मेवो खाधो मूसा अलैहिस्सलाम जो तरसो रब का पुछा रब मुझी उम्मत भुल में मेवो खाधो चे रोज़ो खत्म हल हाली यही सा वापस रखो रख वापस रोज़ो अब रब मुखे मोकले वापस रोज़ो रखो नबी दुआ घुरी अल्लाह मुझी उम्मत ते मेहरबानी थे नबी तू पान रऊफुर रहीम ही तमा अल्लाह भी रहीम आ तुझे करे तुझे उम्मत सा स्पेशल मेहरबानी सही केड़ी रोज़ो सहरी जे टाइम ते उथियो सहरी कई मानी खाई तैयार थी नमाज पढ़ी अज हान शहर मुखे हुई रोज़ो आ आयो शहर में अदाया बोतल ते ना खायो चिया बोतल घुड़ी करे अधो कलाक का वो चाह वरी जो समोसा ही पकोड़ा नवाब शाह में हुई घणा था हलन अदाए खड़िया खाई हान जे टाइम ते अजान आई हारे छा थियो बा यार मुखे त रोज़ो आ अल्लाह फरमाया मुंहिंजा नबी चईन परेशान न थियने समोसा बोतलूं मां खुदा जे तरफ का मेहमानी तन रोज़ो भी कबूल या मां खुदा जे तरफा मेहमानी आ बाकी खबर अथस पो भी दबे कम मोचड़न जो हक़दार याद रख शराबी मानू के शरीयत जे अंदर 80 कोड़न जी इजाजत आ शराबी जो शराब पे उन के 80 कोड़ा हणो पर शराबी जो रमजान में शराब पे तन के 100 कोड़ा हणो 20 कोड़ा लगंदस रमजान जे बेहुरमती जा उहे रोज़ान अल्लाह फरमायो मुंजा सोना नबी तुझे उम्मत सा बीबी मां अल्लाह जी मेहरबानी आ
ए मुंहिंजा हबीब रोज़ेदार जे वात जी बूए जेका उन्ही बुख जे करे रोज़ेदार खे न वणे ॿियनि खे बि न वणे मुंहिंजा नबी जे जान इहा वात जी बूई मां अल्लाह वटि रोज़ेदार जी मुश्क अंबर खां बि वधीक प्यारी मुश्क अंबर खां बि इहा बूई वधीक प्यारी शान त निहारियो मकाम त निहारियो केॾो मंज़र सुभान अल्लाह त चयो ही उहे रोज़ा अल्लाह फरमायो मां तहां जे मथा रोज़ा इन लाइ बि फर्ज़ कया हन त तहां रोज़ा रखण जे करे रोज़न जी इबादत करण जे करे अभी मुत्तकी परहेज़गार बणजी पओ हाण मिसाल ॾियां खाधल इंसान आ पीतल इंसान आ हाणे इहो हर गुनाह पियो कंदो पर जे छा था समझो 15 रोज़न खां पोइ हाणे पेट में न को पानी आ न को मानी आ पोइ छा चवंदी अदा मूंखां पुॼ ई कान थी इहो गुनाह न अदा हल भला हली टीवी ॾिसूं फिल्म मां खां नथो हलियो थिए मां हिते ई सही आहियां इन जो नफ्स हाणे कमज़ोर थी चुको आहे अल्लाह फरमायो इहे मुत्तकी ऐं परहेज़गारी वारियूं निशानियूं अथव तव्हां में इहे आदतूं पैदा थियनि सुभान अल्लाह त चयो शान त निहार अल्लाह फरमायो मुंहिंजा नबी इहो भी पंहिंजे नबुअत वारी ज़बान मां ऐलान कर त 3 शख़्सनि जी मां अल्लाह दुआ क़बूल कंदो हां 3 शख़्सनि जी अल्लाह दुआ क़बूल थो करे केड़ी पाण फरमायूं पहिरियों आदिल बादशाह केर आदिल बादशाह जिते भी आदिलन जो जिक्र इंदो उते उमर बिन खत्ताब तो के पेरी सिफ़ में मिलंदो ॾाढे सुभान अल्लाह जिते आदिलन जो जिक्र इंदो उते उमर बिन खत्ताब तो के पेरी सिफ़ में मिलंदी उमर भी उमर वा सुभान अल्लाह त चयो पेरी मुहर्रम ते उमर जी शहादत उमर फारूक मदीने में ज़िलज़िलो हुआ माइन में औरतन में मर्दन में नंढन में वडन में रड़ियूं हन जुमे जो डी ची जान व्यासे उमर बिन खत्ताब लठ थमे या जमीन ते नजर करे ठक्का जमीन ते लठ कराए के जमीन अगर तुझे पुठिया ते मां उमर बिन खत्ताब इंसाफ कयो आ तोखे लुडण जो कोई हक कोन्हे को जे तुझे पुठिया ते उमर बेइंसाफी कया जान के लोडे छन उमर जी एक लठ जमीन के लगी वरी हेतरो वक्त गुजरियो मदीने में ज़िलज़िलो न आयो अज बीजे के शरीर शरीर अहन उमर जे लठ जी जरूरत आ बियो कुछ कोने लठ फारूकी जे उमर ना है तो वरी उमर जा गुलाम जो असी आहियूं हेड़ी लठ फारूकी फराइजूं सुभान अल्लाह त चयो लठ फारूकी फरंदी इंशाअल्लाह सुभान अल्लाह त चयो लठ फारूकी फिरे आई तू बेनमाजी थी बाहर घूमी हां सही लठ फारूकी फिरे आई माई बिना पर्दे जे बाहर हले लठ फारूकी इंशाअल्लाह फरंदी फरंदी एड़ी मानू पलीत कपड़न सूधा इमाम जे मुसल्ले ते नजर इंदई आए जा कोने उमर अजु किया आए सोना नबी मुखे मक्के में औरतन जी हिकड़ी गाल नथी वणे केड़ी उमर चीसी मक्के में औरतूं नजर नजर पियो कया त बेपर्दगी में पियो हलन अरबियाणी अही लफ्ज मुझे याद कर मानू एकड़ा जाहिल साईं नु फरमायो त अरबी बोली असा प्यार कयो छाजे करे अल्लाह जो कुरान अरबी अल्लाह पान अरबी कब्र में बोली अरबी सुभान अल्लाह त
जन्नत में जन्नतन जी बोली अरबी, जिब्राइल जी बोली अरबी, मां मोहम्मद भी अरबी, मक्के वारा भी अरबी। कदें भी अरबन के घट वध न ॻाल्हाए जो, मां मोहम्मद ते नज़र कजो जो मां मोहम्मद अरबी है। अवां के हक़ ना है कि अरब के घट वध ॻाल्हाइण जो। ऐं अरबी ॿोलीअ सां त नबी फरमाद तहीं प्यार कयो। सोना उमर छा थो चई, चइसी मक्के में ही ॻाल्हियूं मां उमर के नथियूं वणनि। अॼु जे उमर जहिड़ो हुक्मरान हुजे त ईअं बेपर्दगी में औरतूं घुमनि, माण्हू ज़कात के चटी समझनि। उहा फारूकी लठो ही उमर रायो ॾिनो। नबी फरमाए उमर इही मां मोहम्मद पर्दो क्या कराया, खुदा जो हुक्म अचे। उमर रायो ॾिनो, जिब्राइल क़ुरान खयो बियो चई। ॾाढे चओ सुभान अल्लाह। के मुंहिंजा सोना नबी उमर तां के रायो ॾिनो आहे, इहा ॻाल्हि अल्लाह के पसंद आई आहे। सुभान अल्लाह चओ। ए नबिया अय्युहन नबी कुल्ल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। ए उमर तो रायो ॾिनो अल्लाह कुरान नाज़िल कयो। ए नबी चओ पंहिंजे राणनि खे, चओ पंहिंजे न्याणनि खे, चओ कलमे वारनि मोमिनियाणनि खे युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। वाह उमर सुभान अल्लाह था चओ। घर खां ॿाहिरि निकिरनि औरतूं त पर्दे में निकिरनि। छा में? पर्दे में। औरत जे मथे ता जे नमाज जे हालत में गंदी लही वञे त नमाज जाइज़ ई कंदसि। उमर रायो ॾिनो, ख़ुदा क़ुरान मोकिलियो। साईं हाणे हींअर काफ़ी माण्हू पंहिंजे औरतुनि खे पर्देदार छो नथा कनि? इहो हुकुम उमर जो हो। कंहिंजो? इहो उमर जो हुकुम आहे, पर ईअं न आहे। अमा फातिमा ज़ुहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सुभान अल्लाह था चओ। सोने अलीअ खे थी चे मुंहिंजा अली अॻियां बाबो हले, विच में तूं हली 3 नंबर ते मां हलां। ए मुंहिंजा सुन अली अॻियां बाबो हले, विच में तूं मुड़ुस अली हली 3 नंबर ते मां हलां। पर मां फातिमा जी दिलि थी चे अॻियां बाबो हले, विच वारी जगह मां फातिमा ज़हरा खे ॾे 3 नंबर ते तूं अली पाण हल। छाजे करे चे अॻियां बाबे जा कदम ज़मीन ते हलनि, वरी बाबे जे कदमनि जे मथां मां फातिमा न्याणीअ जा कदम हुजनि, वरी मां फातिमा जे कदमनि जे मथां तो मुड़ुस मजाजी ख़ुदा हैदर करोड़ जा कदम पवनि, धारे मर्द जो कदम भी फातिमा जे कदम ते न। ॾाढे सुभान अल्लाह था चओ। द्रूशी पढ़ो बुलंद आवाज़ सां। वेझा वेझा थोड़ा अचो। वेझा ईंदव त इंशाअल्लाह वरी घेर टीप लॻंदी, पोइ गाॾी धू जन्नत में। सुभान अल्लाह था चओ। ओहो उमर बिन ख़त्ताब जॾहिं अबुल लोले फेरोज़ी हज़रत उमर के शहीद कयो, 3 खंजरनि जा वार हज़रत उमर ते फजर नमाज में नबी जे मुसल्ले ते कयईं। जॾहिं हज़रत उमर ज़ख्मी आ त हज़रत अली साईं यहूदी हकीम के वठण वियो। मन उमर 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 ॿुधिजांइ उमर केरु आहे। जंहिंमहिल अली साईं यहूदी हकीम के वठी झंगल में पहुतो त अली साईं हकीम ॾे निहारे चई, हकीम जितां वठी आयो मई हाणे पोइते मोटी वञ, अॼु उमर जहान छॾे वियो। यहूदी हकीम पियो अलीअ खे चए, अली
न को कासद आयो न को तोखे गैब जो इल्म आ अन्या मदीने पहुता ना आहियूं तू के पियो मुखे हींअर चई त उमर जहान छॾे वियो अली फरमायो मु नजर कई त बघड़ बकरीअ खे मारियो खाए पियो जॾहिं मुंहिंजे सोने उमर जी खिलाफत हुई त यो बघड़ो ऐं बकरी हिक हौज़ ते पाणी पीअंदा यहूदी हकीम चयो मां मदीने हलंदुसि अगर तुंहिंजी ॻाल्हि सच थी त मां हज़रत उमर जो मुरीद बणबुसि ऐं रसूल ते कलमू पढ़ी जन्नत जो मालिक मक्के में मदीने में यहूदी आयो खबर पई त वाकई उमर जहान छॾे वियो हेॾां उमर जो गुसल जी तैयारी लगी पई आहे त हेॾां यहूदी कलमा मुसलमान पियो थीने कलमा पियो पढ़णी उमर वञे पियो त बि मुसलमान कंदो पियो वञे ॾाढे त चयो सुभान अल्लाह हलिया त हिकिड़ो ॿियो मंज़र सम्झाया अली साईं तो फरमाए त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया लॾे वञण खां बाद में केर थो चवे ॻाल्हायो यार अली साईं तो जे हिकु राति मूं ख्वाब ॾिठो त मूं नबी साईं जे पुठियां फज्र जी नमाज़ पढ़ी कहिड़ी नमाज़ फज्र जी नमाज़ पढ़ियमि साईं जिन मंबर खे टेक ॾेई वेठा छोकरो खजूर जो टोकरो खणी आयो चितो मां ख्वाब पियो ॾिसां त पैगंबर हिकड़ी खारक खणी मूं अलीअ जे वात में विधी खाईंदो पियो रहा मुंहिंजी अख खुली पई त जागां जो वात में मिठाणो खारक वारो के सोचम त खिलाफत उमर जी आहे वञी करे ख्वाब जो उमर खे ॿुधायां उमर बि ख़ुशि थिए जे आयुसि उहो फज्र जो टाइम आहे जेका मूं ख्वाब में नमाज़ फज्र जी पैगंबर जे पुठियां पढ़ी उहा मूं वञी हज़रत उमर जे पुठियां पढ़ी चइना ॿुधाइण वारो हा नज़र कयां त ख्वाब में जीअं रसूलुल्लाह टेक ॾिनी त उमर बि मंबर खे ही टेक ॾेई वेठो चइना ॿुधाइण वारो हा त खजूर जो टोकरो छोकरो खणी हज़रत उमर जे आॾो रखी चइना ॿुधाइण वारो हा त उमर हिकड़ी खारक खणी मूं अलीअ जे वात में विधी अली चे पे उमर अन्या हिकड़ी खारा चे अली जे रात तो के हिक का रसूल बी खाराए हा ताज उमर भी खारा वई उमर तो के क्या खबर पई चे अली मोमिन ईमान जे नूर सां सुभान अल्लाह त चयो उमर उमर हो ॾाढे त चयो सुभान अल्लाह औरत रसूलुल्लाह ॾे आई कारड़े रंग जी अल्लाह जा रसूल साईं मूं बास बासी ही त मक्को फतेह थींदो अमी मक्के में ईंदा त खुशीअ में दफ़ वॼाईंदसि इजाज़त जो साईं मना कई पर औरत जो इसरार ॾिठो पाण फरमाई दफ़ जी इजाज़त अथई ॿियो साज़ न दफ़ वॼाई अबू बकर सिद्दीक़ आयो माई दफ़ पई वॼाए उस्मान साईं आयो माई दफ़ बि वॼाए अली साईं आयो माई दफ़ बि वॼाए जंहिंमहिल उमर जो शोर थियो त उमर पियो चे माईअ सॼो दफ़ो लिकाए रहंदो पाण पूरी बि नज़र न आई पाण हुज़ूर पाक उमर ॾे निहारे मुश्किया पाण फरमी उमर तू ओहो जान ही जो बराबर शैतान तोखे ॾिसी घटि ई तब्दील कंदो ॾाढे सुभान अल्लाह त चयो उमर उमर ॾाढे त चयो सुभान अल्लाह नौजवान कुंवारी न्याणी हाणे मां केर मथे तो हणा हाणे तई सुभान अल्लाह चयो बुलंद आवाज़ सुणी साईं जे मथा सलाशी पढ़ो त गाड़ी अॻिते छिकिया ॾाढे चयो सुभान अल्लाह अॼु अचानक ओचितो प्रोग्राम आहे त वाइज़ बि कचहरी में हलंदो सुभान अल्लाह त चयो सोने उमर फारूक के खबर पई अबुल आस नाले साहबी खत लिखियो हजरत उमर दे साईं मिस्र जा गवर्नर बणजी आयो हां नौजवान कुआरी न्याणीअ के सिंगार कराए बराए नील जे हवाले था कने इहो मासी जुल्म ॾिठो आ उमर चयो दरियाए नील के केड़ी जरूरत आ घरवारीअ जी इहो कलम ओरे कयो कागज़ ओरे कयो कागज़ जे मथा ही अवल लफ्ज लिखी बिस्मिल्लाह ॾाढे सुभान अल्लाह त चयो इन लाउड जो मैं हेॾां करे आ बिस्मिल्लाह
रहमान रहीम ॾाढे सुभान अल्लाह था चओ लफ्ज़ लिखी हेठा उन्वान नहीं ए दरिया ए नील ही ख़त अचई पियो उमर बिन ख़त्ताब जे तरफ़ां 12 महीने तू नौजवान न्याणी जी जिंदगी तेल थो करी पो 12 महीना वही वरी सोकी वरी न्याणी वरी सोकी वरी न्याणी ना तुझे पानी जी जरूरत वैलू थई त खुदा जे अमर सां व न त तो पानी बंद कयो अर्श वारो खुदा ककरन खे टोपा ॾेई बरसात लाई ॾाढे सुभान अल्लाह जो खत आयो चीज़ी खत आयो आ छा कयूं मानू पिया चवन खत छा कंदो अचे खत के उमर चेवा त हिय दरियाए नील सुकल में उछलायो सुकल नदी में जो खत पहुतो त सुकल नील चो वही हली जेका अज ॾींहं ताईं न सुकी ॾाढे सुभान अल्लाह था चओ शान त निहार मकाम त निहार पाण फरमात लुबा थिया उन जी चो अल्लाह दुआ चो कबूल कंदो आ बे नंबर में पाण फरमायूं मजलूम जी आह भी अल्लाह चो कबूल कंदो आ 3 नंबर में चो रोजेदार शाम जे टाइम ते रोजेदार ने माना नेण खणी अल्लाह जे हुजूर में पियो दुआ घुरंदो आ ऐ मुंहिंजा अल्लाह या असां काफ़ी माण्हू ॾिठान त या दुआ नथा घुरनि रुगो खाइण जी आज़ान मुलो ॾे त खाऊं बस रोज़े खोलण में 15 मिंट है ना मौली साहब खे ख़बर पई त को लाउड ख़राब आ हाणे हीअं दस्तारखान लॻो पियो आहे हुन वीचारे लाउड खोले हीअं कयो अब उन खणी रोज़ो मौलवी आयो त सुबह पिया रोज़ो खोली चे भाई छा थियो चे ही जो लाउड चमू त वजायो आ मु आज़ान थोरी ॾिनी के चयो लाउड ख़राब आ तव्हां रोज़ो खोले छॾियो हाणे इहा हालत आ बस इंतज़ार आ बस अख लाउड हूं लाउड न वणंदी मौलाना बंद कर लाउड आवाज़ घणो आ वरी जंहिंमहिल इफ्तारी वारो टाइम थींदी छा ते लाउडन में आवाज़ ई कोन्हे आवाज़ जो त आज़ान त ॿुधूं मरियो त आज़ान ला तई वञो इफ्तारी जो लाचार ॾाढे चो सुभान अल्लाह रोज़ेदार जो निमाना नेण खणी अल्लाह जे हुजूर में जो दुआ तो घुरे ऐ मुंहिंजा अल्लाह सुभान अल्लाह था चओ ए मुंहिंजा अल्लाह सॼो ॾींहुं मां उञ काटी आ सॼो ॾींहुं मां बुख काटी आ अल्लाह पानी भी घर में मौजूद आ मानी घर में मौजूद आ अल्लाह मुझे उन ते नजर कर मुझे मानीअ ते नजर कर अल्लाह पेट बुखियो मां दुआ तो घुरा रोज़ेदार निमाना नेण खणी अल्लाह जे हुजूर में दुआ घुरंदो आ अल्लाह फरमाईंदो आ मलाइको वञो 70,000 मलाइक इनी रोज़ेदार जे दुआ थे आमीन चओ समंदरी मखलूक रोज़ेदार जे दुआ ते आमीन चओ आमीन जे सदाउन में मां अल्लाह रोज़ेदार जे दुआउन के खणी वठां सुभान अल्लाह त चओ रोज़ेदार जी दुआ चओ कबूल थींदी आ कंहिंजी दुआ रोज़ेदार जी जे टाइम ते निमाना नेण खणी दुआ तो घुरे रोज़ेदार शांत निहार मकाम त निहार चो इहो महीनो आ ऐ रोज़े जो चो सवाब अजर चो रब पाण निमाज़न खे भी अल्लाह ॾींदो आ हाजिन खे भी अल्लाह ॾींदो आ सखन खे भी अल्लाह ॾींदो आ पर अल्लाह फरमायो मुंहिंजा नबी चई जान त रोज़ो लिकल इबादत आ मां अल्लाह भी लिकल हाँ इबादत भी लिकल मां रब खे वणंदी आ रोज़ेदार रोज़ो मां अल्लाह ला रखियो हाजी हज मां अल्लाह ला कयो मुजाहिद जिहाद मां अल्लाह ला कयो सुभान अल्लाह त चयो निमाज़ी निमाज मां अल्लाह ला पढ़ी पर निमाज ज़ाहिरी इबादत आ हज ज़ाहिरी इबादत आ ज़कात ज़ाहिरी इबादत आ ॿियनि खे ख़बर न पए पर ज़कात वठंदड़ खे ख़बर पवंदी त ही ज़कात ई आ
अल्लाह फरमायो रोज़ो लिकल इबादत आ जे जान त रोज़ेदार जो अजर मां खुदा पाण आया सुभान अल्लाह त चयो सुल्तान महमूद नाले बादशाह गज़नवी हे मेज़ ते हीरा उछलियई लाल मोती इते वज़ीरन खे तो बादशाह चे वज़ीरो जेको खणे वनी खजानो खणो जेको खपे वनी खजानो खणो वज़ीर जो ही प्या हीरा के खया के मोती के लाल खया काले रंग जी बानिया जेका बादशाह के पखो पई हणे उन बानी छा कयो जो पखे मो हथ कढी बई हथ खणी बादशाह ते रखी इते बादशाह तो चे बानी ही छा कई सौदे में तू ठग जी वई हीरा न खई लाल न खई सोन चांदी न खई इते बानी तू चे बादशाह हीरा भी तो छटिया लाल भी तो छटिया छा कंदम मां हीरन लालन के जरे खजाने जो मां के बादशाह मिलियो रोजेदार पो जरे तुझो रब्बात पो बियो तो के छा खपे हाँ सही रोजेदार अल्लाह अल्लाह तो रोजो रखे जने रोजेदार जो खुद खुदा पाण तन्या छा खपेस रैयान नाले दरवाजो आ जेको जन्नत जो दरवाजो सुहिणो दरवाजो आ रैयान माना पानी का ढव कराईंदड़ दर इन्ही मां खास रोजेदार जो दाखिल थींदा ऐं रोजो उहा इबादत थव जो रोजो रुगो खाइण पीअण जो नालो कोन्हे उज़वे उज़वे जो रोज़ो आ ज़बान जो रोज़ो आ त कंजी गिला न कर तोहमत न हन शिकवा न कर इन ज़बान सा कुरान पाक जी तिलावत कर अल्लाह जो ज़िक्र कर ज़बान के फज़ूल गालियुनि का रोक कनन जो रोज़ो आ त कनन सा बैत न बुध कनन सा रुबायूं ऐं दोहिड़ा न बुध कनन सा बियो गंदकार न बुध इन कनन सा बुध त अल्लाह जो कुरान बुध इहो कनन जो रोज़ो आ अखन जो रोज़ो आ त अखन जी हिफाजत कर रोज़े जी हालत में ही अखन जी हिफाजत अखन के झको कर हाँ जे हिकड़ी नजर खजो थी वने अल्लाह फरमाए मां माफ तो कया बार बार नजर न कर अखन जी हिफाजत कर यो अखन जो रोज़ो आ पेरन जो रोज़ो आ ए पेर खणी बुरन जायन ते न वञ गंदगिन जे जायन ते न वञ फहाशी जायन ते न वञ ए पेर खणी खुदा जे दर ते आ हथन जो रोज़ो आ इन हथन सा जुल्म न कर इहो हथन जो रोज़ो आ उज़वे उज़वे जो रोज़ो आ साईं फरमाए त इहो रोज़ो क़यामत जे ॾिहाड़े वनी खुदा जे अर्श जो हीअं कड़ो खुड़काईंदो ॾाढे सुभान अल्लाह जो जंहिं ॾिहाड़े क़यामत जो चो मंज़र हूंदो जंहिं अहिड़ो रोज़ो रखियो इन्ही के रोज़ो वफ़ा कहिड़ी थो ॾे अचो त तव्हांखे क़ुरान ॿुधायां सुभान अल्लाह चओ क़यामत जो ॾिहाड़ो एड़ो दर्दनाक जो ॾिहाड़ो हूंदो जिथे अबो बेज़ार अम्मा बेज़ार ज़ाल बेज़ार मुर्शिद बेज़ार मुरीद बेज़ार कुरान तो चला तजरवाज़र तू विज़राओ खोरा कुरान तो चे को कंजो बार खणी न सघंदो ज़ालिमन जूं कतारूं आलिमन जूं कतारूं कातिलन जूं कतारूं काफ़रन जूं कतारूं शरीरन जूं कतारूं उते क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो क़ुरान रमज़ान जो रोज़ो अल्लाह जे हुज़ूर में सफ़ारिश कंदा ए अल्लाह हिन जो मुंहुं बाहिर न कर ए अल्लाह मां रमज़ान मुबारक जो रोज़ो हाँ ॾाढो मुझो एहतराम कंदो हो इज्जत कंदो हो अज मुझी सफ़ारिश मंजूर कर या अल्लाह मुखे 30 ॾिहाड़न मां या मुखे कढ ये नथो कढी त मुझा अल्लाह जा मुझी सफ़ारिश मंजूर कर त मां पंहिंजे हिन आशिक के जन्नत में वठी वञास सुभान अल्लाह त चयो रब जो कुरान भी चो सफ़ारिश कंदो ए मुझा अल्लाह सजो रमज़ान
हाफ़िज़न जे पोयां वेही मां कुरान पाक जूं तिलावतूं आयतूं ॿुधई सॼी रात मां अल्लाह तुंहिंजे रहमत वारे कुरान जी तिलावत पियो कंदो हो जेसी मुल्क सूरत न पढ़ंदो हो तेसी पंहिंजे बिस्तरे ते न ईंदो हो सुबुह जो यासीन न पढ़ंदो हो कमकारी न कंदो हो रहमान जी तिलावत न करे ॿियो को कमकार न कंदो हो अल्लाह अॼु असांजी सिफारिश मंज़ूर कर त पंहिंजे परवाने खे जन्नत में वठी रवानू थियो हाणे मां तव्हां खां पुछां जिते क़ुरान सिफारिश करे जिते रमज़ान जा रोज़ा सिफारिश कनि इहो बानू जहन्नम ॾे के वेंदो अल्लाह फरमायो कुरान जी सिफारिश भी मंज़ूर रोज़नि जी सिफारिश मंज़ूर खिलंदो ओहो चओ बानू जन्नत जे मार्ग में दाख़िल थिए जिते सभई बेवफा उते रोज़ो अल्लाह जो कुरान बावफा थी बीहंदसि सुभान अल्लाह त चओ ही ओहो रोज़ो आहे त रोज़े जी इज़त रखो साईं फरमायो मुंहिंजी उम्मत में काफ़ी रोज़ेदार अहिड़ा बि आहिनि जिन खे बुख ऐं उञ खां सवा कुझु बि नसीब न थींदो माना सवाब न मिलंदो केड़ा जे रोज़ा रखंदा पर गिला में चुगलिन में जला फला ॻाल्हाइण में हुंदा ए रोज़ा इन्हनि जा मकरू थी वेंदा सवाब न हूंदो बुख उन हरू भरू पिया काटींदा बाक़ी रोज़नि जो सवाब उन्हनि खे न मिलंदो रोज़े जो सूंह रोज़े जो सिंगार वरी नमाज़ आहे बाक़ी रोज़ो रमज़ान जो रखियईं हाणे न को ज़कात न को ख़ैर ख़ैरात न को नमाज़ न को क़ुरान जी तिलावत सॼो ॾींहुं ई सुतो पियो आहे अहिड़े माण्हूअ खे बि रोज़े रखण जी ज़रूरत कान्हे हा साईं रोज़े जो सिंगार आहे नमाज़ रोज़े जो सिंगार आहे तिलावत क़ुरान पाक जी चयो इंशाअल्लाह इहो अमल कंदासीं ॿ औरतूं रसूलुल्लाह ॾे आयूं या रसूलुल्लाह असांखे ॾाढी रोज़े तकलीफ़ ॾिनी आहे पाण फरमायूं वात में आंगुर विझी ऐं उल्टी कयो ॿिन्ही औरतुनि जो वात में आंगुर विझी उल्टी कई ॿिन्ही औरतुनि जे पेट मां रत जा ॻच निकिता पाण फरमायूं हिक ॿिए जी तव्हां गिला कई आहे रोज़े तकलीफ़ ॾिनी अथव रोज़े जा भी काफ़ी मसाइल कदुरु कयो रोज़े जो चो इंशाअल्लाह रोज़े जो कदुरु कंदासीं रोज़े जी अहमियत खां वाक़िफ़ थियो रोज़े जी अज़मतुनि खां वाक़िफ़ थियो जेको क़याम जे ॾियारे सिफारिश कंदो मुकम्मल रोज़ो सिफारिश कंदो मुकम्मल रोज़ो उन्हीं जो आहे जेको रोज़े जो अदब करे उन्हीं जो मुकम्मल रोज़ो आहे वरी चो हिन ई महीने में वरी अन्या भी चो खुदा जी रहमत एडी आम अल्लाह फरमायो मुझा सुना नबी वरी तुझे उम्मत जे ला इनाम फरमाए तो इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र वरी लैलतुल क़द्र जी रात उहा भी रमज़ान जे महीने में इहो वरी सवाब किया भला के बाने अमल कया अन्या उन्हीं मंजिल ते न पहुची सघियो अल्लाह सी जल जलाल उन्हीं के मौके ॾियण लाइ वरी लैलतुल क़द्र जी रात ॾेई छॾी इहा सॼी रात जागी मां रब जी इबादत करे छा करे इबादत करे सलात तस्बीह नमाज पढ़े सलात तौबह नमाज पढ़े सलात इस्तिखारा नमाज पढ़े सलात हाजात नमाज पढ़े कुरान पाक जी तिलावत करे जेतिरो भी कुरान पाक जो हिस्सो पहुची सघेसि वरी तां जो इन्हीं खुदा जे इश्क ऐं मोहब्बत में वेही सारी रात सुभान जागी जिन याद कयो अल्लाह वारनि जो भी इहो ई गसा तां जो वनी फजर कई वरी फजर जमायत सां पढ़ी इन्हीं रात जो चो वॾो सवाब कमायो जो 83 साल 4 महीननि जी इबादत जो सवाब मिली वियुसि ही उहा रात जेका 1000 महीननि खां भी जो मथे जो इन्हीं रात में नबी फरमायो त वही जिब्राइल मलाइकन सां साण लही झंडा खणी लहंदो आहे हिकड़ो झंडो अक्सा मस्जिद में खोड़ींदो आहे ॿियो हराम मस्जिद में खोड़े टियों झंडो मदीने वारी मस्जिद में चौथों तू सीना वारी मस्जिद में पंजों शाम वारी मस्जिद में खोड़ींदो आहे
पो मलाइकन खे चंदो आ मलाइको हाने वञो पैगंबर जे उम्मतन जे घरन में जेके रस्तन ते हुजन चौकन ते हुजन जेके दुआऊं पिया घुरन ओहे दुआऊं घुरन तमी नूरी मलाइका उन्हनि जे दुआ ते आमीन वञी चओ पाण फरमायो मलाइका ईंदा हन जे घर में मलाइका अचन उते खुदा जो रहमतूं ऐं बरकतूं जी बरसात लहे पाण फरमायो त वरी मुंहिंजी उम्मत में चंद घर अहिड़ा आहिनि जिन में मलाइका नथा अचनि केड़ा पाण फरमाए त जे घर में तस्वीर लगल आ साह वारी शे जो फोटो लगल आ उन्हीं में रहमत जा मलाइका नथा अचनि जे घर में कुत्तो या खिंजीर पालियल आ इन घर में भी रहमत जा मलाइका नथा अचनि जे घर में शराब जो आदी तो रहे जंहिंजा 24 कलाक शराब में गुजरन शराबी जे घर में भी मलाइका नथा अचनि जे घर में ज़ानी मर्द रहे उन ज़ानी मर्द जे औरत जे घर में भी मलाइका नथा अचनि अगर अवां असां गुनाहन का सच्ची दिल से तौबा ताब थींदासीं त रहमत जा मलाइका असांजे घर में पींदा हमारा एकड़ो चए पियो सी तस्वीर मुझे लगल आला किथे किथे मु तस्वीरूं कढायूं आहिनि हाणे मलाइकनि जे करे घर मां तस्वीरूं कढां अचनि त इहो तन घर न त न अचनि त हू कई न अचनि इहा हालत आहे अहिड़ा मलाइका अचनि था रहमत वारा कोशिश करियो ऐं साईं फरमायो इन रात जे अंदर एडा अल्लाह ताला जहन्नम मां मानू आजाद करे जन्नत में पहुंचाइंदो आ जिन जो को काथो न हुंदो आ पर एड़ी रात जे अंदर भी चंद मानू एड़ा हन बदकार उन्हनि जी खुदा बख्शिश ही नथो करे एड़ी रात में ओए केड़ा पाण फरमायो व्याजी तौबा नथो करे व्याजी मानू जी एड़ी रात में बख्शिश काने हजरत मदीनी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो बुजुर्ग बानू हजरत मदीनी रहमतुल्लाह अलैह चे तो 27 रमजान जी रात मां सवाब जे इरादे सा कब्रस्तान ते विस चे मां अबे जी कब्र जे मथा दुआ पियो घुरां त पासे में बी कब्र आ उन्हीं मां रड़न जा आवाज आया छा जा आवाज रड़न जा आवाज आया मां हैरान थिस पुछा गाछा करायम तो ते कब्रस्तान ते रोज जेके दुआ फातिहा ला ईंदा हा उन्हनि गाल कई त असां इन कब्र मारन जा आवाज असां भी बुधा पुछा करायो कंजी कब्र आ चे फलाणो जी कब्र आ फलाणे जा पुट भी हन उन जे पुटन ने वियो चे तहां जे अबे जे कब्रन मारन जा आवाज था अचन ही छा मसलो आ चे असां जे बाबे जा लक्षण भी तेड़ा चे छा हो चे असां जो बाबो हो पैसे में अल्लाह से हिन के न छड़ियो मालदार कई मरण वारो हो अल्लाह जे रस्ते में मस्जिद पई ठहे तावन मस्जिद सा न कई मदरसन सा तावन न कई चाण दौलत मुझी क्यों वधे आखिर में छा कई जो आ दौलत सजी व्याज में दे छड़ी असा बच्चन के ची हाने जेका मुझी दौलत सलामत रहंदी तहां के व्याज जो पैसा बिया मिलंदा असा जो बाबू आखिरी मिल्कत व्याज जे हवाले करे वियो इनी अमल जी करे जह नी का वियो असा कब्रन मा रड़न जा आवाज बुधा ऐ व्याजी मानू कुरान तो चवे त अल्लाह अल्लाह जे रसूल सा जंग जो ऐलान तो करे व्याजी मानू अगर इहो व्याजी मानू पे नबी फरमायो वरी भी मां मोहम्मद दुआ तो कया इहो तौबा ताब थी पई त खुदा मां मोहम्मद जे दुआउन जी इज्जत रखंदो जो लेखो ही न कंदो पर व्याजी तौबा ताब थींदो जो गुनाह के गुनाह समझई न तो साईं फरमाए त बियो ज़ानी मानू जी पलासी बख्शिश न तो करे टियो साईं ने फरमायो शराब जो आदि इन जी पला बख्शिश न तो करे चो तू अबे अम्मा जो नाफरमान जेको अबे अम्मा के ईज़ा वडे रंजाइंदो रहे अबे अम्मा जे नाफरमान जी भी खुदा बख्शिश न तो करे 5 नंबर ते फरमायो हासदी हसद करण वारो हासदी जी भी अल्लाह सी बख्शिश न तो करे हाज ये मानू तौबा ताब थींदा दिल सा अल्लाह सी एडन मानू जी बख्शिश जो ऐलान करे एड़ी रात न या बरकत वाली रात जो इंशाल्लाह एड़ी रात जो कदर कंदास हजरत पीरा ने पीर हजरत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह गुनी तो तालिबिन जे अंदर लिखे तो एड़ी रात में इंसान 100 रकातू नफल पढ़े घणा 100 रकातू नफल पढ़े बिन सलामन सा हर रकात में 10 दफा कुल हुवल्लाहु अहद सूरत पढ़े घणा दफा
10 दफ़ा या 1000 दफ़ा कुल वल्लाह द सूरत थी जमल 100 रकात नफल पूरो कई अल्लाह सी उन बाने दे रहमत जे निगाहन सा 70 भेरा तो निहारेस ऐं हिक दफ़े निहारण सा 70 हाजतूं पूरियूं तो करेस मानू परेशान हन बीमारी न थी वने ए अमल कयो इंशाअल्लाह वेंदी मौलाना चवंदो आ न त जंहिंजी शादी न थे उन्हें के आसान वजीफो आ 40 ॾींहं वेही खुदा जे घर के बुहारी दे सॾे मानू संग ॾींदस सुभान अल्लाह त चओ ऐं अबे अम्मा जी जे इज्जत कई रब उन्हनि के भी न छॾियो कराची जे शादी हाल में शादी पई थे घोट कुंवार कुर्सन ते वेठा मानू वॾा वॾा अमीर अची वेठा घोट छा कयो जो पोहड़ी औरत उन्हीं के बाह खां वठी कुंवार घोट जूं हीअं कुर्सियूं स्टेज ते हन उन्हीं के विहारियई त ज़ाल ठूठई जे सॼे सिंगार जी शो वञाए छॾियई हिन मड़ीअ खे अची विहारी ज़ाल ॾे निहारी चए तोखे ख़बर आहे त हीअ आहे केरु हीअ मुंहिंजी जीजल अम्मा अथई तो अॼु ई अम्मा खां नफ़रत कई आहे तॾहिं माइक हथ में झले ऐलान कई शादी हाल में जेके बि अमीर हा चइदा हीअ मुंहिंजी अम्मा आहे मां अम्मा पंहिंजी खपायां तो केरु वठंदो माण्हुनि चयो चरियो त न थियो ई मां कीअं आंगुर मां मुंडी लाहे कुंवार खे हई मुंहं ते चे खुदा जो कसम मां पंहिंजे अम्मा जो ख़रीदार पाण आहियां तो जहिड़ियूं 1000 कुंवारियूं अम्मा जे कदमनि तां कुर्बान 8-10 ॾींहं न गुज़रिया उन माण्हूअ खे हिकु अमीर माण्हूअ फोन कई चइदा मां तुंहिंजे शादीअ जे हाल में मौजूदु होसि तुंहिंजे अम्मा जी तो जेका इज़त कई मां एॾो मुतासिर आहियां मूं वटि न्याणी वेठी आहे गाड़ी बि ॾियईं थो बंगलो बि ॾियईं थो न्याणी बि निकाह में थो ॾियईं अल्लाह जे रस्ते में वाक़ई अम्मा जी इज़त ईअं कबी आहे सुभान अल्लाह त चओ इन ला कुरान अज़ीम में फरमाई वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू ॾाढे सुभान अल्लाह चओ इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana वाह कुरान तुंहिंजी सफ़ाई सुभान अल्लाह अल्लाह फरमायो मुंजा जानब नबी पेरे नंबर में चे जान इबादत मां अल्लाह जी कन बे नंबर में चे जान अबे अम्मा सा चंगाई कन छा कन चंगाई कन अबे अम्मा सा चे केड़ी चंगाई कन चे बाबो कुरार पजे मंजिल ते पहुतो बाबे सा चंगाई कन अम्मा कुरार पजे मंजिल ते पुगी अम्मा सा चंगाई कन आज अबो अम्मा न हुजे मुझा नबी चईन वकुर रब अदखिलनी ये उहा दुआ थी जेका नबी मेराज वारी रात सफर दौरान घुरी बुध जा वकुर रब अदखिलनी मुदखल सिद्दीक़ियों वाखिरजनी मुखरज सिद्दीक़ियों वजली मिल्लतुल का सुल्तान नसीरा पैगंबर दुआ घुरी नबी फरमायो ई अबे अम्मा जे सफर जे हज़र जे वेही दुआयूं घुरन सुभान अल्लाह त चओ अबो बहरा अम्मा बहरा तभी दुआ अल्लाह अबो अम्मा तुझे रस्ते में वियान अल्लाह मुझे अबी अम्मा के खैर सान किताबन में एकड़ो दर्दमंद ॾाढो वाक़ियो लिखियो सन किताब में लिखियूं हिकड़ी अम्मा हुई कुराड़ी उन्हीं के वेचारी के पुट हिकड़ो हो उन जो मुर्स वेचारी जो वफ़ाद करियो जरे बच्चो जवान थियो अम्मा नमाज वारी रात ॾींहं अल्लाह जे इबादत में वेही पंजे बच्चे जे हक में चो दुआयूं पई चई पई ए मुंहिंजा अल्लाह तो पंजे रहमत वारे कुरान में चयो आ सुभान अल्लाह चयो रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना कुर्रत अयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा अल्लाह तो जे वात ज़ालूं खपन त मां खां घुर अल्लाह मुझे बच्चे जे हक में दुआ थी घुरा मुझे बच्चे जी जोड़ जोड़ मां पंजे बच्चे जो औलाद जमे हथन थी खणी हला
मड़ीअ जे दुआ उन रंग लाता जीजल जे दुआ उन रंग लाता पुट पढ़ण जी घर आयो ॾींहं 8 गुज़रिया ज़ाल ते हीअं मुड़स ॾे निहारे चे ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजे करे घर सॼो छॾे आई आहियां हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि मंझे कहिड़ी चए न मड़ीअ खे घरां कढीसि घरां हीअ बीमार आहे घर वारो अम्मा खे पियो चए अम्मा मुझो दर छड़े रवानी थी अम्मा पई चे अब्बा केड़ो मां तुझो डोहो कयो तुम अमानत मुझी ज़ाल घर में न थी रहे इते अम्मा थी जे अब्बा तू पंजो घर वसा मां तुझे रज़ा खातिर घर भी छड़न जे ला राज़ी हां अम्मा वेचारी घर छड़े रवानी थी अञा 15-20 ॾींहं गुज़रिया उहा औरत थी मुड़स खे चे अगर मां सां सचो हई पर अम्मा खे मारे इन जी दिल कढिया त मां खुश थिया उते ज़ालिम वियो अम्मा खे मारे उन जी दिल कढियो अचई पियो रस्ते ते आ धक्को अची वियसि उन नंढड़ी दिल मां आवाज़ पिया अचनि अब्बा संभाल जाए मतां धक्को न लॻे सुभान अल्लाह त चयो इहा थी अबे अम्मा जी इज़त ऐं मोहब्बत चयो अबे अम्मा जी इज़त कंदासीं सुभान अल्लाह त चयो वरी अञा गनीमत जो हिन रमज़ान मुबारका जे महीने में वरी एतकाफ़ वारो अमल भी आहे 21 जी रात मानू एतकाफ़ का वेहंदा मगरिब जी नमाज एतकाफ़ उहा इबादत आ जो साईं जिन हर साल रमज़ान जेके भी साईं जिन जी जिंदगी में आया साईं जिन हर रमज़ान में एतकाफ़ में वेहंदा वफ़ात वारे साल मां साईं जिन के इशारो थियो त 20 ॾींहनि जो एतकाफ़ कया ऐं एतकाफ़ में नबी हूंदो हो त जिब्राइल ईंदो हो नबी सॼो क़ुरान जिब्राइल खे पढ़ी ॿुधाईंदो हो कॾहिं जिब्राइल नबीअ खे क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो एतकाफ़ वॾो अमल आहे इहो बि असां इंसाननि जे लाइ बानहनि जे लाइ रब जो एज़ाज़ आहे अल्लाह फरमायो अगर दुनिया जे अमीर ॾे को मेहमान थी वञे त अमीर उन जी ख़ातिरदारी कंदो इज्जत कंदो त हिन जी एडी इज्जत कयां जो यो ॿाहिरि निकिरी वञी मुंहिंजी तारीफ़ करे त मुंहिंजे दर ते वरी जेके मेहमान थी ईंदा त मां अल्लाह बि अहिड़ो बख़्शे रवानो कंदो मां ख़ुदा बि ख़ुशि थिया आहियो ॿाहिरि निकिरी मां रब जे घर खां वञी मुंहिंजी तारीफ़ करे ॾाढे सुभाणे अल्लाह चयो एतकाफ़ वारे जो मिसाल जे बादशाह जे दर ते पेनू फ़कीर वेठल हुजे बादशाह के जे बादशाह मां तुंहिंजे दर के ऐसी मां न छॾींदुमि जेसी कुछ न कुछ ख़ैरात ॾेई राज़ी न कंदे इते बादशाह के हिक न हिक ॾींहुं वञी रहम पवंदो वञी पेने फ़कीर खे ॾेई राज़ी कंदो एतकाफ़ वारा रब जे दर जा पेनू फ़कीर चो बणिजी आया अल्लाह बाबो छड़े आयम अम्मा छड़े आयम बच्चा पंजा छड़े आयो हाँ दुनिया छड़े आयो हाँ मुंजा रब सजो मां घर छड़े आयो हाँ दुनिया सन्ना तो टोड़े तुझे दर ते आयो हाँ अल्लाह तुझे रहमत में उम्मीद रखी आयो हाँ मां तहां खां तो पुछा दुनिया जो आम बादशाह कहीं साइल के खाली न मोटाए हे बादशाहन जो बादशाह किए पंजा बाना खाली मोटाइंदो साईं ने फरमायो एतकाफ़ में जड़े बानू वेहे त नियत केड़ी करे ॾींहनि जी नियत नाहे करणी मां एतकाफ़ में वेहां तो शवाल जे चंड ॾिसण ताईं नियत इहा करणी आहे शवाल जो चंड ॾिठो तुंहिंजो एतकाफ़ ख़त्म बाक़ी आउं रमज़ान बाक़ी वेहां तो 10 ॾींहं ऐं 29 रोज़ा थिया हाणे 10 ॾींहनि जी नियत कई थी तोखे ईद ते बि ॿाहिरि अचण जी ज़रूरत न थी हाणे वेठो हुजो 10 ॾींहं शवाल जे चंड ॾिसण ताईं मां एतकाफ़ जी नियत थो कयां चंड ॾिठो एतकाफ़ ख़त्म वञी पंहिंजे घर रवानो थी पर हिकिड़ा वरी असां एतकाफ़ में रवाज़ ॾिठा आहिनि कुझु दिलि चए पई त मसइलनि ते बि कुझु ॻाल्हाइजे हा बस असां रवाज़ वरी कहिड़ा ॾिठा आहिनि अल्लाह करे हिते ईअं न हुजे
एतकाफ वारन के मानू मस्जिदन में पैसन जा हार पिया पाराइन 500 1000 मौलवी के न पारायो हाजी साहब हार ठाराई त असांखे ॾेई छॾे सुभान अल्लाह त चओ एतकाफ वारो पंहिंजे अमल जे करे वेठो आहे त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए रब इंशाअल्लाह राज़ी थी वियो वरी उन्हीं के बेटा पैसन जा हार पाराए त बा दुनिया के तू छॾे वियो है पर दुनिया मस्जिद ताईं बि तोखे न छॾियो अचे हिकिड़ो हार ही ॿियो हार ही टियों हार जैसा मिसाल ॾींदा वाइज़ में बकरार जंगल में बकरियूं पियो चारे नज़र जो करे त हसीन औरत पई अचे हीअं औरत ॾे नज़र करे चे मां तोसां शादी कंदुसि चइबो शादी कंदे त निकाह अचनि थो पण चे मूंखे त चई कोन हल त मौलवीअ ॾे था हलूं आया मौलवी साहब ॾे मौलवी साहब असांजो निकाह पढ़ मौलवीअ माईअ ॾे निहारे बकरार निहारे चे ॻाल्हि ॿुध तूं ॼट तोखे अचे कुझु बि कोन हक़ मुंहिंजो आहे त मां हिन सां निकाह करियां बकरा चे यार ॻाल्हि ॿुध ॻोल्हे आऊं आयसि वरी निकाह तूं हल फ़ैसिलो था करायूं कंहिंखां चे काज़ीअ खां आया काज़ीअ ॾे बकरा चई जंगल में बकरियूं चारियूं माई मिली निकाह वरी मौली पियो करे फैसलो कर काज़ी चयो तई ॿई कूड़ायो हक़ मुंहिंजो आहे निकाह मां कयां चई त गीचे में फिल्म पजी वई ची हाणे चाण हीअं कयो वक़्त जे बादशाह ॾे था हलूं बादशाह खां था फैसलो करायूं चे बादशाह तो काज़ी विहारियो आहे इंसाफ़ जे कुर्सी ते हुनजो इंसाफ़ इहो मां बकरार ग़रीब हेॾां मौलवी हेॾां काज़ी वञा किॾां ची चुप कयो रहियत जो मां अॻवान आहियां न हक़ मुंहिंजो आहे निकाह मां कयां जा ची हाणे किॾां वञूं माई जा मुड़ुस वञनि वधंदा हाणे माईअ चयो हाणे ॻाल्हि ॿुधो जिते हलंदा मुड़ुस मुंहिंजा वधंदव हाँ फैसलो मां थी कयां चे कहिड़ो चे हू जेको साम्हूं वणो ॾिसो पिया चे हा चे भॼो जेको हिनखे हथ हणी पहिरीं मूं वटि पहुतो मां घर वारी उन जी आहियां लोली वीचारे खां भॻो न थिए पर भॼणो पियो आवा ग़लति ॻाल्हि आई नथा यार भॼणो पियो बादशाह खे तख़्त छॾणो पियो काज़ीअ खे इंसाफ़ छॾणो पियो बकरार खे बकरियूं छॾणियूं पियूं इन जो भग आयो खूह चारई खूह में माई आई मथा खूह में निहारे मौलाना किॾां वियो तुझो दीन काॾे न तुझो पर्दो मां औरत न आहियां मां दुनिया आहियां तोखे कीअं मां पंहिंजे चक्कर में आंदो काज़ी किॾां वियो तुंहिंजो इंसाफ़ ऐं औरत जे ऐं दुनिया आहियां औरत जे रूप में आयुमि ए बादशाह किॾां वियो तुंहिंजो अकुल ऐं कुर्सी शान शौकत नज़र कर मूं दुनिया जे पुठियां जे मौलवी लॻो उन जो हाल बि इहो आहे जे बादशाह लॻे उन जो हाल बि हुया जो मां मथे आहियां ॿिया सभु खॾ में किरिया इहो दुनिया जो मिसाल आहे अब ॻाल्हि सम्झ में आई ॻाल्हि सम्झ में आई मिस छाते भी अर्ज़ क्या इत्काफ ते ऐं असां इत्काफ में हार विझण पैसन जा हार विझण जायज़ न थव हिकिड़ो इज्जत ख़ातिर माण्हू गुलनि जा हार थो विझे त अल्लाह से हिननि खे धोई पा करे मोकिलियो आहे इत्काफ वारनि खां दुआऊं करायो जी हाजिन जे लाइ हुकुम आहे हाजी वीचारा उमिरि तां हज था अचनि नबीअ फरमायो त हाजिन खां रस्तनि ते दुआऊं घुरायो छो अल्लाह इन्हनि खे पाक साफ़ कयो वतन ते पियो मोकिले जो उन्ही जाइ ते पहुता जिथे आदम ॾाढी हवा दुआ घुरी नबी बि दुआ घुरी अल्लाह मुंहिंजा जेतिरा हिन मैदान ते पहुचनि अरफात में जबल रहमत ते अल्लाह मुंहिंजनि खे ईअं माफ़ी ॾिजांइ जीअं ॾाढे आदम ॾाढी हवा खे ॾिनी सुभाणे अल्लाह त चयो मुंहिंजे नबीअ दुआ घुरी अल्लाह फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी होॾा हुन जा झटका हिन वाइज़ मुंहिंजो अञा परे पियो आहे सुभाणे अल्लाह त चयो अची चढ़ियो आहे दुरूद शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ सां अदा तव्हां हेॾां निहारियो तव्हांजा झटका हेॾां आहिनि वेझा अचो जा वेझा अचो वेझा अचो अञा वेझा थोड़ा वेझा अचो तो बस हाणे दुआ था घुरूं इत्काफ जा मसाइला कहिड़ा आहिनि औरत ते बि इत्काफ आहे औरत घर में इत्काफ करे
हिकड़ी कुंड हुजे मखसूस नमाज भी उते खाइण पीअण भी उते करे औरत हरू भरू एतकाफ जे हद खां ॿाहिरि न अचे ऐं एतकाफ मर्दनि जे लाइ बि फज़ाइल आहिनि मर्द एतकाफ में अल्लाह जे घर में वेहे पर ख़ुसूसन अल्लाह जी मस्जिद घर पई आहे जेका पाड़े में हुजे नबी फरमायो त एतकाफ मस्जिद पाड़े में आहे जंहिं पाड़े मां हिकिड़ो माण्हू पे मस्जिद पाड़े वारीअ में एतकाफ में नथो वेहे क़याम जे ॾिहाड़े इहा मस्जिद इन जे दाह रब खे ॾींदी शाहिद गवाल बणबी ऐं क़याम जे ॾिहाड़े मां मोहम्मद बि इन खे मयार ॾींदुसि ऐं कोशिशि कयो त मस्जिद उन्ही में एतकाफ पाड़े वारी बि उहा मस्जिद हुजे जंहिंमें 5 वक़्त नमाज़ थींदी हुजे 5 वक़्त नमाज़ थींदी हुजे जमायत जो अचण ऐं वञण हुजे पंहिंजनि जी ख़बर हुजे हिक ॿिए जी ख़बर हुजे हाल जी ऐं एतकाफ जे दौरान कुछ काफ़ी ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणो आहे हिकिड़ा दोस्त एतकाफ में वेहनि था हिकिड़ो त एतकाफ जे अंदरि अदा मसला सम्झ में अचनि पिया न एतकाफ जे अंदरि उहो वेहे जंहिंखे एतकाफ जे मसइलनि जी ॼाण हुजे आम जेके छोकिरा वेहनि था इन्हनि जो एतकाफ में वेहणु जाइज़ कोन्हे एतकाफ लगो पिया विज़ू खान वरी ॾिठो अथव हेॾा पान जा गुरड़ा सॼो ॻाढ़ो लॻो पियो आहे एतकाफ में वेठा आहिनि या विज़ू खाने में वेठा असां अक्सर माण्हू ॾिठा हिकिड़े ॿियो त एतकाफ में माण्हू वेहनि था त ही अहिड़ो था बूथ हीअं काबू कयो ॿधनि हीअं कुंवार पोइ वनह में कान थी वेहे हिकिड़ो मरा एतकाफ में वेठो आहे विज़ू खाने ते आयो वञी टाकीअ में किरियो हेठि बूथ ॿधो पियो आहे टाकीअ में किरियो पियो आहे त बि बूथ न पियो खोले मौलवीअ चयो आहे त न खोल अड़े सिर पियो वञई बूथ खोल चेतन एतकाफ में आहे एतकाफ जो इहो को थोरी आहे बूथ ॿधल हुजनि एतकाफ आहे त ख़ुदा जे दर हा एतकाफ वारे जा ॿिया बि फज़ाइल आहिनि अगर मस्जिद में बेतुल खला वगैरह इहो इंतज़ाम मस्जिद ना है त उनके एतरी भी इजाज़त आहे तूं भले घर ॾे बि वञी सघीं थो पर तोखे ॻाल्हाइणो कंहिंसां न आहे एतरी भी इजाज़त अथसि पर तोखे ॻाल्हाइणो कंहिंसां न आहे बाक़ी मोबाइल पई आहे एतकाफ वारे ॾे वेठो ख़बर वठे वापारनि जूं ॻाल्हियूं पयूं हलनि मस्जिदुनि मां ॾे ख़बर आऊं त हिते फाथो पियो या ॾे ख़बर दुकान त सुठो पियो हले न चा तूं माठ करे पियो 20 ॾींहं एतकाफ कर आऊं पोइ हिते ॿेड़ी ॿोड़ियो वेठो आहियां दुकान जी दुनिया सां तालुकात ख़त्म करे ख़ालिक सां तालुकात गंढणो अचणो अची ख़ालिक सां गंढबो तालुकात दुनिया खां किनारा कशी करे अचणी आहे बाक़ी एतकाफ में अमल आहिनि एतकाफ वारे के घट में घट 10 ॾींहनि जे अंदरि ख़त्म क़ुरान जो पूरो कढणो आहे एतकाफ वारे के घट में घट 10 ॾींहनि जे अंदरि क़ुरान पाक जो ख़त्म कढणो आहे ऐं दुरूद शरीफ़ जी तस्बीह लाज़मी पढ़े अस्तगफिरुल्लाह जी तस्बीह लाज़मी पढ़े नबी जे सजी उम्मत जे लाइ बि दुआयूं घुरे अबे अम्मा जे लाइ बि दुआयूं घुरे जेके अल्लाह जा बाना बानी वफ़ाद करे विया उन्हनि जे हक़ में बि दुआयूं घुरे छो त एतकाफ जी निंड भी इबादत खाइण भी इबादत पीअण भी इबादत पर मस्जिदुनि जे अंदरि जे एतकाफ वारो सुम्हे त बि मस्जिदुनि जे अंदरि फरासनि ते ईअं न सुम्हे पोइ बि बिस्तरो विछाए या चादर विछाए पोइ मस्जिद जे अंदरि सुम्हे एतकाफ जा फज़ाइल जो इंशाअल्लाह एतकाफ में अर्ज़ कयां पियो त उहो माण्हू वेहे जंहिंखे एतकाफ जे मसइलनि जी ॼाण हुजे दुनियावी गुफ़्तगू करणी कान्हे बाक़ी एतकाफ वारो हिकिड़ा दोस्त चवंदा आहिनि एतकाफ वारो आज़ान ॾे एतकाफ वारो आज़ान ॾेई सघे थो रोज़े लाइ उथारे सघे थो एतकाफ वारो ज़िक्र अल्लाह जो क़ुरान लाउडनि ते पढ़ी सघे थो एतकाफ वारो तइलीम करे सघे थो एतकाफ वारो उते ॿार आहिनि त उन्हनि खे क़ुरान पाक जा सबक़ ॾेई सघे थो बाक़ी ईअं कोन्हे अज़ीज़ क़रीब अचनि था त एतकाफ वारो भले उन्हनि सां ॻाल्हाए पर दीनी कचहरी हुजे बाक़ी हू आयो आहे पहिरियों दफ़ो फलाणा ख़ुशि वेठा आहिनि हू ख़ुशि वेठा आहिनि पोइ हली घर सुम्हो तूं इन्हनि मसइलनि खां परे मस्जिद जे अंदरि एतकाफ वारे खे हक़ न आहे त दुनियावी गुफ़्तगू करे एतकाफ जा मसाइल आहिनि अब ॻाल्हि सम्झ में आई ॻाल्हि सम्झ में आई एतकाफ जा मसाइल आहिनि पर नियत इहा करे वेहे त शवाल जे चंड ॾिसण ताईं अल्लाह मां सॼी दुनिया अबो अम्मा मिट अज़ीज़ सभु दोस्त छॾे
अल्लाह मां तुझे दर जो फ़कीर बणिजी आयो हाँ मलाइको तव्हां कीअं बि चयो आदम पैदा न कर ॾिसो मुंहिंजे बाने खे अॼु सॼी दुनिया मां हथ कढी मुंहिंजे दर ते आयो आहे मलाइको हाणे मां अल्लाह जे मथां हक़ आहे त अहिड़े खे ख़ाली न मोटायां ईअं पंहिंजे घर खां रवानो कयांसि ॼण माउ जे पेटां हाणे ॼायो इहे एतकाफ़ वारे जी इज़त आहे एतकाफ़ वारे जो शान कोशिश करियो ऐं एक ही रमज़ान हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि हाणे दोस्त हिकिड़ो चए पियो त मूंखे घर वारनि खे तव्हां फ़ोन कयो मूंखे इजाज़त वठी ॾियो ऐं एतकाफ़ में विया मुंहिंजी दिलि थी चए घर वारा छा था चवनि कमकार जो मसइलो अची घर वारा था चवनि एतकाफ़ में न वेहिजां एतकाफ़ में जिन ईंदा तोखां वधीक को जिन वञा आहे खुदा जो कसम जे लैलतुल क़द्र जे रात कंहिंखे बि ॾिसण में आई आहे त उहा एतकाफ़ वारनि ॾिठी आहे अहिड़ी रात में जो नबी फरमायो त 21 रातनि में हूंदव या 21 23 25 27 29 उहा अहिड़ी रात बरकत वारी हूंदी आहे अहिड़ी रात रहमतन वारी हूंदी आहे अहिड़ी रात बरकतुन ऐं खुदा जे रहमत तजलियात वारी हूंदी आहे ऐं एतकाफ़ वारा उन रात खे ॻोल्हे सघनि था आम माण्हू उन रात खे ॻोल्हे न सघंदो ऐं एतकाफ़ जे अंदरि अल्लाह वारनि ॼूं ॿिया हिकिड़ो अहिड़ो बि बुज़ुर्ग हो मां नालो नथो खणा उन खे अॻे जेको रमज़ान गुज़री वियो चए मां एतकाफ़ में होसि मां दुरूद घणो पढ़ंदो हुउसि मूंखे रसूलुल्लाह जी ज़ियारत थी वई मां तव्हां खां थो पुछां रंग जी इहो जान चए मूंखे एतकाफ़ में रसूलुल्लाह जी ज़ियारत थी वई हिकिड़ा अहिड़ा बि आहे अल्लाह जे औलिया अल्लाह वलियनि जूं ज़ियारतूं पैगंबर जे ग़ुलामनि बच्चनि जूं ज़ियारतूं थी वञनि एतकाफ़ वारनि खे नसीब थींदियूं पर एतकाफ़ खे जेको एतकाफ़ सम्झी वेहे मामूली अमल न आहे अल्लाह जे घर जो अची महिमान थियणु इहो मामूली अमल न आहे ऐं एक ही रमज़ान सोणे अलीअ जी चयो शहादत आहे सुभान अल्लाह चयो दिलि चए थी आख़िरी घड़ियूं आहिनि सोणे अलीअ ते बि ॻाल्हायां सुभान अल्लाह त चयो अली साईं ॼायो अबू तालिब जे घर में अबू तालिब सोणे अलीअ जो वालिदा अबू तालिब हज़रत अब्दुल्ला नबी साईं जे अबो पाड़ में भाउ रहा अब्दुल मुतलब जा पुट रहा अली साईं ॼायो त सोणे अलीअ जे माउ जो नालो हो फातिमा सोणे अलीअ खे जेका नबीअ न्याणी निकाह में ॾिनी उन जो नालो बि फातिमा माण्हू चवंदा आहिनि त साॻिया नाला साॻियनि नालनि ते कीअं रखूं ईअं न आहे सोणे अलीअ ॼमण सां 3 ॾींहं अखियूं न खोलियूं अवा घणा ॾींहं अचो त मंज़र सम्झायां अलीअ जी विलादत जो साईं जिन खे ख़बर पई त चाचे जे घर में छोकिरो ॼायो आहे त पैगंबर 3 ॾींहंनि खां पोइ साईं जिन ॾे रवाना थिया साईं जिन अचे पियो अञा अबू तालिब चाचे जे घर जो पहिरियों दरवाज़ो पैगंबर खोलियो अली साईं माउ जे हंज में खीर पियो पीए जंहिंमहिल हुज़ूर कदम रखियो त हज़रत अलीअ हीअं कंधु वराए अखियूं खोले पहिरीं अख खोले अलीअ हुज़ूर जी ज़ियारत कई पहिरीं अलीअ जे अख नज़र कई त मुंहिंजे मुहम्मद ते कई सुभान अल्लाह चयो ऐं सोणे अलीअ जी चाचो ग़रीब हो मिस्कीन हो 3 पुट रहा अबू तालिब के जाफर तैयार अकील हज़रत अली रसूलुल्लाह पंहिंजे चाचे खां वठी आयो चाचा तुंहिंजो गुज़रान तंगा मां हिन जी परवरिश पान मोहम्मद थो कयां जो इमाम हसन हुसैन के नबी फरमायो न त हसन हुसैन जी नाना जानी अॼु मां मोहम्मद तव्हांखे तव्हांजो शान ॿुधायां नाना जानी ज़रूरु ॿुधायो पाण फरमाई त पुट तई जॾहिं नंढड़ा हूंदा हुया तव्हांजो हिंदो रोज़ बीही वेंदो हो त उन जो ॿियो लोॾो हज़रत जिब्राइल अची ॾींदो हो नाना असां खां वधीक कंहिंजो शान आहे पाण फरमायूं त हा तव्हांजे बाबे अलीअ जो जॾहिं अलीअ जो पींघो बीही वेंदो हो त इन जो पींघो मां मोहम्मद पाण लोॾींदो हो शान निहार सोणे अलीअ जो परवरिश तरबियत तैलीम सोणे मोहम्मद अरबी करीम कई सुभान अल्लाह त चयो अली ओहो जवाना जो मुझे हुजूर जी नजर अलीअ ते पई पाण फरमाए अली अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा मां मोहम्मद इल्म जो शहर हां
अली इल्म जे शहर जो दर्रा अन दारुल हिकमत व अलीजन बाबहा मां मोहम्मद हिकमत जो घर हाँ हिकमत जे घर जो दर अली आ सोहणे अली ते मुझे हुजूर जी नजर पई पाण फरमायूं मन सब अलीयन फक़द सब अनी जे अली के घट वध गाल्हायो उन जण मां मोहम्मद अरबी के घट वध गाल्हायो सोहणे अली के एक दफे नबी निहारे अली तोखां पो दुनिया जे अंदर टिन किस्मन जूं जमायतूं पैदा थींदियूं हिकड़ा तोसां एडी मोहब्बत अली कंदा एडी तोसां मोहब्बत कंदा एडी तोसां मोहब्बत कंदा जो खुदा जूं वस्फूं तो अली में समझंदा हिकड़ा तोके खुदा समझंदा ओहे अली राफ़ज़ी हुंदा राफ़ज़ी हुंदा अली बिया वरी एड़ी जमायत पैदा थींदी जेके तोखे काफर समझंदा ओहे खारजी हुंदा टी एड़ी जमायत पैदा थींदी जेका न तोखे खुदा समझंदी न तोखे काफर समझंदी तोखे खुदा खुदा जे रसूल जो महबूब समझंदी उहा हक वारी जमायत हुंदी अल्हम्दुलिल्लाह उहा जमायत असां पंहिंजी आहे अली के न अल्लाह ता समझूं अली के न काफर ता समझूं अली के खुदा खुदा जे रसूल जो मोहब्बत ता समझूं सुभान अल्लाह ता चो शान त निहार मकाम त निहार जो सोहणे अली के नबी पंहिंजी न्याणी फातिमा ज़ोहरा निकाह में ॾिनी निकाह भी सोहणे नबी पाण पढ़ियो शान त निहार मकाम त निहार उहो सोहणो अली एडे शान वारो एडे बुलंद मकाम वारो एडे ऊंचे दर्जे वारो एडी